अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन कराम, अज़मत रमज़ान प्रोग्राम रोज़ानो हलंदो ऐं इहो सहरी टाइम ते तव्हांखे मिलंदो। हाणे इहो तव्हांजो कमु उन लाइ टाइम कढो ऐं तव्हां टाइम ॾिसो, सवेर थोरो उथी ॿुधो। ॾिसो, ज़िंदगी त मूंखे पंहिंजी बि ख़बर कान्हे, पर असां चऊं था त घटि में घटि हिन रमज़ान शरीफ़ में असां अलाह पाक खे मौक़ो ॾियूं त उहो गुफ़्तगू करे असीं ॿुधूं। हीउ जेको प्रोग्राम आहे इहो घणे भाङे क़ुरान ते मुनहसिर आहे ऐं उन सां रिलेटेड जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी का हदीस आहे उहो बि असीं तव्हांखे ॾसूं था। जीअं तव्हांखे मां स्केच ॾेखारियां थो त अलाह खे सुञाणण जा ॿ तरीक़ा आहिनि ऐं ॿई पाण में ॻंढियल आहिनि। हिकिड़ो आहे कलामुल्लाह यानी अल्लाहज़ वर्ड ऐं ॿियो आहे ख़लक़ अल्लाह माना अल्लाहज़ वर्क्स। इहे ॿई शयूं तव्हांखे अलाह ताईं पहुचाईंदियूं। पोइ जेके अलाह जा कम आहिनि, जीअं साइंस तरक़ी कंदी वेंदी त वरी उन खे अलाह जे वर्ड मां ॻोल्हिबो, उहा शइ मिली वेंदी त वरी असांखे वधीक अलाह ते यकीन अची वेंदो। लेकिन हिते हिकिड़ो सुवालु पैदा थिए थो त मां प्रोग्राम जी शुरूआति कयां त अलाह ताला पाण हिकिड़ो लिकल ख़ज़ानो हो, हर ताक़त हुन वटि मौजूदु हुई, पर हुन पाण चाहियो त मां पाण खे ज़ाहिर कयां। आख़िर ज़ाहिर करण मां हुनखे मिलंदो छा? ॾिसो न, हू एॾो हुनजी का एडवांस टेक्नोलॉजी आहे जो हर शइ हू रुॻो कुन फयकून सां माना वॉइस एक्टिवेशन सां हर शइ ठाहे सघे थो, सिज चंड तारा। लेकिन जेतिरियूं बि हिन शयूं ठाहियूं आहिनि इहे अलाह जे हुकुम ते हलनि थियूं, ओतिरो टेम्परेचर पैदा थियूं कनि, उन खां पोइ पंहिंजे दायरे में गर्दिश कनि थियूं। त इहा त अलाह जी मख़फ़ी लिकल क़ुवत आहे जेका हले पई। लेकिन उन जेको पाण खे ज़ाहिर करण जो हो त हू चाहे पियो त मां हिकिड़ी अहिड़ी शइ ठाहियां जेका मां पंहिंजे पाण वांगुरु ठाहियां, माना पंहिंजे जिस्म ते शिकिल ते ठाहियां ऐं उन्हनि खे लिमिटेड सोच जो पावर ॾियां, गुड ऐं बैड जी डिसीशन ॾेई छॾियां ऐं पोइ उन्हनि जे आॾो मां ई पंहिंजो संसार पेश कयां त हू ज़हनी तौरु तरक़ी करे, अकुलु इस्तेमालु करे अलाह पाक ॾिसणु चाहे थो त छा हू अलाह ताला खे सुञाणे उन जी तारीफ़ कंदा। इहो अलाह पसंदि थो करे। जॾहिं तव्हां चओ सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह, अलाह खे वणी थी इहा ॻाल्हि। इन लाइ त इंसान खे पैदा कयो अथई, तंहिंजे करे हू वरी शिरक खे नापसंदि थो करे, छाकाणि त पैदा सॼी काइनात अलाह कई आहे, असांखे अलाह पैदा कयो आहे, खाधो असां हज़म कयूं था, उहा मशीन अलाह जी ठहियलु आहे, पर असां वरी कंहिं मोल खे तारीफ़ ॾियूं त फलाणे जे करे मूंखे पुटु मिलियो आहे या फलाणे जे करे मूंखे हीउ कमु मिलियो आहे। अलाह खे इहा कावड़ थी लॻे त यानी कयो सभु कुझु अलाह, वरी असां क्रेडिट ॿिए खे ॾेई छॾियूं। इन खे अलाह चए थो शिरक आहे। पोइ चई पोइ तोखे मां तोखे छो पैदा कयो आहे। हाणे हिकिड़ो मां तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल थो ॾियां त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम हाज़िरी पियो लॻाए, हिन खे सॼियूं ॿोलियूं ईंदियूं हुयूं, पखियुनि जूं, कीलियुनि जूं, त उन में हुदुद ॾिसण में न आयुसि। पोइ चई त इहो हुदुद छो ग़ैर हाज़िर आहे, या त मां मूंखे को रीज़न ॾिनई, को लॉजिकल रीज़न त ठीकु आहे, न त पोइ अज़ाब कंदोसांसि या कोहंदोसांसि। हुदुद अची वियो। हुदुद चएसि मां हिकिड़ी अहिड़ी ख़बर आंदी आहे जो तव्हांखे ख़बर कान्हे। मां हिकिड़ी मुल्क में वियो आहियां, उते सबा जे मुल्क में राणी आहे, वॾो तख़्तु अथसि ऐं सभु माण्हू उनखे मलका था करे हलाइनि ऐं उहे वरी माण्हू सिज खे था सजदा कनि, चवंदा इहो अलाह आहे, छाकाणि त वॾो आहे ऐं जेको अलाह ताला हिन धरतीअ खे पैदा कयो उनखे सजदो कोन था कनि। ॿियो त हुन माईअ मलका वटि वॾो तख़्तु आहे, ज़बरदस्त। हाणे मां हितां थो शुरू कयां, पोइ मां तव्हांखे असांखे हलणो आहे सूरे बकरा में। अलाह हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजी मजलिस में चयो त केरु आहे जो कोई तख़्तु खणी अचे। त हिकिड़ो जिन वेठो, उन चयो त बसि तव्हां हे जेका मजलिस तव्हांजी 4-5 कलाक हले थी, मां इन टाइम में उॾामी वञी तख़्तु खणी थो अचांसि। लेकिन क़ुर ॿुधो, सूरत अल नमल आयत 40।
काल लज़ी इंदहुल इल्मुन मिनल किताब, पर अहिड़ो शख़्स वेठो जंहिंखे अलाह ताला हिकिड़े किताब मां इल्मु ॾिनो। उन चयो त अना आती कबी क़बल अन यरतद इलेक तरफ़क, चई मूं वटि अहिड़ो इल्मु आहे जो मां उनखे ईअं थो खणी अचां जो तव्हां अखि छिंभंदव। सो हिननि अखि जो छिंभी त फलम राहु मुस्तकिरन इंदहू, त ॾिठई त वाक़ई तख़्त साम्हूं पियो आहे। हाणे इहो छा आहे? इहो हिकिड़ो वॾो साइंटिफिक फैक्ट आहे जेको अॼु खां पहिरीं सम्झ में न पियो आयो, छो त अलाह ताला क़ुर में चवनि सनूरीहिम आयातिना फिल आफ़ाक वफ़ी अनफुसिहिम हता यतबय्यन लहुम अन्नहुल हक़। चए थो अॻिते हली साइंटिफिकली फ्यूचर में अहिड़ियूं शयूं तव्हां ॾिसंदव जो जॾहिं क़ुर ते वापसि मोटींदव, यानी अलाह वर्क, अलाह जा कम या अलाह जी ख़ल्क़ वरी क़ुर जे लफ़्ज़नि ते आणींदो, तव्हां हैरत वठी वेंदी। हाणे इहो छा आहे? इहो आहे क्वांटम एंटेंगलमेंट। आइंस्टाइन बि इन ते ग़ौर कयो, हींअर जी एडवांस फीचर अची विया आहिनि, एक्सपेरिमेंट थिया आहिनि। इन जो मतिलबु ईंदो आहे त का बि हिकिड़ी शइ ॿिनि जायुनि ते थी सघे थी जंहिं विच में केतिरो बि डिस्टेंस हुजे, यानी हिकिड़ो इलेक्ट्रॉन या प्रोटॉन आहे, उहो साॻियो ई वरी केतिरो बि परे कयो पर सेम टाइम मौजूदु रही सघे थो। इन खे चइबो आहे क्वांटम एंटेंगलमेंट। इन खे तव्हां पाण पढ़ो। इन जो मतिलबु छा थियो त जेको तख़्तो ओरिजिनल हुनजो इन शख़्स वटि इल्मु हो, जंहिंजे करे उहो साॻियो तख़्त वरी हिते बि अची वियो। हाणे हुते बि मौजूदु आहे, हिते मौजूदु आहे, ॿिन्ही जायुनि ते आहे। छाजे करे? जॾहिं उहा बिल्किस आई त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजे साथियुनि खे थोरो रंग वंग मटायोसि त ॾिसूं छा थी करे, सुञाणे थी नथी सुञाणे। जीअं पहुती त पुछेसि थो त छा ही तुंहिंजो तख़्तु आहे? चई क अन हू, चई ईअं थो लॻे ॼण अहिड़ो ई आहे, पर ईअं कोन चई त मुंहिंजो चोरी थी वियो आहे। जेकॾहिं अचां त पिटको कंदी अचां त हे मुंहिंजो तख़्तु चोरी थियो आहे, तव्हां किथां आंदो आहे? माना ॿिन्ही जायुनि ते मौजूदु हो। इहा क्वांटम एंटेंगलमेंट जो इल्मु आहे जेको अॻिते हली तरक़ी थींदी थी वञे। लेकिन पॉइंट मुंहिंजी हिते आहे त जॾहिं एॾी टेक्नोलॉजी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे सहाबनि वटि मौजूदु हुई त छा थो चवे सुलेमान अलैहिस्सलाम? काल हाज़ा मिन फज़ल रब्बी, हे जेको थियो आहे या जेका मूंखे फैसिलिटीज़ आहिनि, इहा आहे मुंहिंजे रब जो फज़ुल। लियबलुवनी, इहा मूंखे नेमतूं ॾिनियूं अथई त मुंहिंजी आज़माइश करे, अशकुर अम अकफुर, त मां शुकुर थो कयां या नाफ़रमानी थो कयां या नाशुक्री थो कयां। त हिते अचे थो वमन शकर, जेको अलाह जो शुकुरु कंदो। छो त असांजो पर्पज़ ई लाइफ जो इहो आहे त असीं अलाह जो शुकुरु कयूं। असांखे पैदा ई इन लाइ कयो अथऊं। सिज खे इन लाइ कोन्हे, सिज कोन थो अलाह जो शुकुरु करे, उहो त कुन फयूं कुन में पंहिंजी ड्यूटी पियो थो करे, टेम्परेचर खे मेंटेन थो करे ऐं सर्किल में हले पियो थो। लेकिन असां इंसान आहियूं। त सुलेमान साहिब चए थो त मां ॾिसां त इहो अलाह जो मूं ते फज़ुलु थियो आहे जो हिकिड़ो तख़्तु कीअं हिकिड़े अखि छिम में पहुची वियो। चए थो अलाह जो फज़ुलु आहे। छा थो चए? लियबलुवनी, इहा आज़माइश थो मूंखां वठे, अशकुर अम अकफुर, मां शुकुरु थो कयां या नाशुक्री थो कयां। इन ते अलाह ताला अॻिते फरमाए थो वमन शकर, जेको वाक़ई अलाह जूं शयूं इस्तेमालु करे, अलाह खे रिकग्नाइज़ करे, अलाह साईं तुंहिंजी वॾी महिरबानी आहे, मां हींअर मानी खाधी पटाटे सां मिसलनि त मुंहिंजी हज़म पई थी थिए, अलाह साईं थैंक यू वेरी मच। छा तो सिस्टम ठाहियो आहे मुंहिंजे मादे जो मुंहिंजो मादो उन पटाटे ऐं मानीअ मां ऐं लस्सीअ मां विटामिन्स थो कढे, एनर्जी थो कढे। हे हथ जो मां हलायां थो त इहा त एनर्जी आहे न, सेल इहो ई खाधो आहे जेको विझूं था। त पोइ चए त असां शुकुरु कंदासीं, त पाणी पियो त अल्हम्दुलिल्लाह कयो, शुकुरु कयो। त वमन शकर, त रब फरमाए थो सूरह निमल आयत नंबर 40 में, जेको शुकुरु कंदो फ़ इन्नमा यशकुरु लिनफ्सी, इहो पंहिंजे लाइ कंदो। माना तव्हां हिकिड़ी अलाह जी शइ जी शुकुरु करे, उहा जेका नेमत अलाह जी इस्तेमालु कई, अलाह हुनजी पेमेंट पोइ तव्हांखे न वठंदो। वमन कफ़र, पर जेको नाशुक्री कंदो, फ़ इन रबी गनियुन करीम, अलाह खे परवाह कान्हे, नुक़सानु तव्हांजो पंहिंजो थींदो। इहो आहे पर्पज़ ऑफ लाइफ, इहो आहे असांजी ज़िंदगीअ जो मक़सदु, त असां हर शइ जो अलाह ताला सां शुकुरु कयूं त अलाह तो ॾिनी आहे, चाहे केरु बि ॾिए। पर हिते ॾिस छा थो चए, खणी त हू सहाबी आयो न सुलेमान सलाम जो, पर पाण छा थो चए त इहो मूं ते अलाह जो फज़ुलु आहे, माना कयो अलाह आयो ऐं इन लाइ मूंखे थो आज़माए त मां ॾिसां त इन फैसिलिटीअ जो मां शुकुरु थो कयां या शुकुरु नथो कयां। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हाणे असां सूरह फातिहा त मां कल्ह करे चुको आहियां जुमे ते, जेका तव्हांखे यूट्यूब ते मिली वेंदी। हाणे असां सूरह बकरा खे शुरू था करायूं। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर अलीफ लाम मीम, ज़ालिकल किताब ला रैब फी। हाणे मां हिते तर्जुमो आहे, मां हाणे हिते तर्जुमे घणे भाङे मां अरबी कोन पढ़ंदुसि। हुदन लिल मुत्तकीन, तर्जुमो इहो आहे
त हीअ किताबु जंहिंमें को शक कोन्हे, उन्हनि ख़ुदा तरसनि खे सिधो रस्तो ॾेखारींदा। हाणे हिन खे सम्झण जी कोशिशि कयो। इन्हीअ खे आयत ते मौलाना उबैदुल्ला सिंधी पंहिंजे इल्हाम रहमान फी तफ़सीर क़ुरान में चयो आहे त मां हिन आयत ते 20 साल फ़िक्रु कयो ऐं पोइ मूंखे अलाह ताला जी सम्झ अता फरमाई। ऐं इहा तफ़सीर जेको मौलाना साहब लिखी आहे, कई आहे, ॿियो केरु कोन थो करे। मौलाना साहब फरमाए थो त हीअ जेका सूर बकरा जा हीअ आयत आहे, इहा मदनी आहे। माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके मां पंहिंजी हिकिड़ी जमायत तयारु करे मदीने वठी आयो ऐं जेको आहे सो उते उहे मोमिन थी चुका हुआ, मके में ई मोमिन थी चुका, जिन खे माइग्रेट करे वठी आयो, वरी मदीने जी जमायत बि उते तयारु थी। त हाणे जेको तूं मौलाना उबैदुल्ला लिखे त उते छा आहे त हे ॾिसो यहूदियुनि जा क़बाइल आहिनि, हे 3 क़बीला यहूदियुनि जा जेके आहिनि से मदीने जे आस पास अची रहिया हुआ, छो त हिननि खे पंहिंजे इल्हामी किताबनि में ख़बर पई त हाणे हिकिड़ो नबी अचिणो आहे ऐं जेको उन यसरब जे इलाइक़े में ईंदो ऐं जेको आहे सो हुन में हीअ ख़सूसियतूं हूंदियूं। त यहूदी पिया सम्झनि त इहो असां मां ई हूंदो, त छो न असां वञी लॾे उते वञी वेहूं जिते असां मां नबी पैदा थिए। त हुन आसिरे में अचे घर अॾे मदीने जे आस पास वेही रहिया। हाणे चए थो मौलाना साहब त इहो ख़िताबु उन्हनि खे अचो त हिते आहे, हिन में छा थो चए, ज़ालिकल किताब, ज़ालिक माना दैट वन, दिस वन न, जे दिस वन हुजे हा त हाज़ा चवे हा। ज़ालिकल किताब माना उहो आहे किताब जंहिंजो तव्हां इंतज़ारु पे कयो, ला रईब फी हुदल लिल मुत्तकीन। इन जी माना हाणे थींदी त इन किताब मुत्तकी पैदा करे चुको आहे, हाणे ला रईब फी में शक न कयो। किथे हिन में मुत्तकी? मदीने में जमायत तयारु थी विया। ऐं कंहिं तयारु कई? क़ुरान तयारु कई। उहो क़ुरान ॿुधी 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 मोमिन थी विया। त चए थो त उहो किताब या उहो नबी जंहिंजो तव्हां इंतज़ारु पे कयो, उहो मुत्तकी पैदा करे चुको आहे ऐं मुत्तकी पैदा कंदो रहंदो। ला रईब फी, हाणे तव्हां शक न कयो ऐं चओ त हीउ क़ुरान सचो आहे ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो नबी आहे जंहिंजो तव्हां इंतज़ारु पे कयो। इहो आहे हिन जी तफ़सीर। हाणे आहे त उहे जेके मुत्तकी पैदा थिया आहिनि, थिया हुआ, जंहिंजो इशारो थो करे, या थींदा, उहे क़ुरान मां पैदा थींदा अॼु बि। ऐं जेकॾहिं कंहिंखे चइजे त मुत्तकी आहे, जंहिंमें 4 निशानियूं पैदा थी वञनि। कहिड़ियूं? नंबर 1 अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब। पहिरियों ई त अलाह खे त असां कोन ॾिठो आहे। मां कल्ह बि तव्हांखे ॾसियो पिए त हिकिड़ो वॾो पादरी पियो चए हिकिड़ी नौजवान छोकिरीअ खे, मुस्लमान खे, त तूं अलाह आहे किथे, तो ॾिठो आहे? तंहिं ते उन छोकिरी चयसि त भला जेके तुंहिंजे दिमाग़ में ख़्याल पैदा थियनि था, जंहिंजे करे तूं ॿाहूं चोरी थो, उहे ख़्याल ज़ाहिर बि नथो करीं, उहे तूं ख़्याल ॾिठा आहिनि? अलाह बि ईअं आहे। जेका शइ ॾिसण में नथी अचे पर उन्हनि जी मौजूदगीअ जो सबूत आहे न, जो तव्हांजा ख़्याल दिमाग़ में आहिनि। त पहिरियों त अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब, अलाह खे न ॾिठो अथनि, पर अलाह जी कुदरत खे ॾिसी चवनि था को न को इन खे ठाहिण वारो आहे, को न को क्रिएट करण वारो आहे। ॾिसो न, ज़मीन जा गोलो आहे, चंड जो बि गोलो आहे, मरीख़ जो बि गोलो आहे, सिज जो गोलो आहे, लेकिन इन्हनि गोलनि ते पाणी कोन्हे। लेकिन हिन धरतीअ ते छो पाणी आहे? जो धरती बि गोलो आहे, पर अलाह साईं छा कयो आहे, जो इन गोले जे 70% एरिया खे हयो अथसि खॾो। ऐं खॾो बि एॾो हेठि आहे जो सम्झो त किलोमीटर, 1.5 किलोमीटर किथे किथे ऊन्हो आयो खॾो। ऐं पोइ हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन खे तारनि में पाण में ज़ोरीअ मिलाए ऐं H2O पाणी ठाहे, पोइ पाणीअ जा वॾा वॾा पहाड़ हिन ज़मीन ते केरायो, खॾा भरे छॾियईं। त हाणे समुंड जो जेको पाणी आहे उहो मथां आयो आहे। ऐं तॾहिं थो चए अंज़ल मिन समाए मान, माना आसमान मां पाणी मां हेठि मोकिलियो आहे, हिन ज़मीन ते पैदा कोन थियो आहे। हाणे उहो ई जेको समुंड जो पाणी आहे उहो ई आहे, उन मां फुड़ो घटि थियो आहे, अॼु ताईं हज़ारनि सालनि में न वधियो आहे, छो त इहो ई पाणी रिसाइकिल थो थिए, इहो ई पाणी बुख़ार थिए थो, ककर थियनि था, वरी उहे वञी पहाड़नि ते बर्फ़ थी ॼमे या ज़मीन में पाणी अचे थो, वरी उहो पाणी रिसाइकिल थी थो वञे। त अलाह ताला असांखे पंहिंजे मक़सद लाइ पैदा कयो आहे, त असांखे ग़ैब ते यकीन करिणो आहे। त पाणी किथां आयो? मरीख़ ते छो न? पहिरियों मुत्तकीअ जी पहिरीं आहे त हुनखे अलाह ते यकीन रखणु खपे, ग़ैब ते। ॿियो युकीमून सलात, ॿियो त हुननि खे निमाज़ पढ़णी आहे। सलात जो मतिलबु छा आहे? पंहिंजो दुआ मुख़्ल इबादा, यानी अलाह खां जेको घुरिजे थो न, इहा वॾे में वॾी इबादत आहे। इहो घुरणु बि निमाज़ आहे,
माना अलाह ताला जा फ़राइज़ अदा थो करे, सजदो हेठि ज़मीन ते हणे थो त रब साईं तुंहिंजी वॾी महिरबानी, सुभान रबियल आला, सुभान रबियल आला। ऐं ॿियो टी ख़ासियत मुतक़ीअ जी व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िकून। ऐं टियों त जेको मां हिन खे रिज़्क़ ॾिनो आहे आख़िर हर माण्हू खे हिक जेतिरो त अलाह साईं कोन करे मोकिलियो आहे न, को ग़रीब आहे को अमीर आहे, त जीअं हिक ॿिए खे ॾियनि त जीअं को ग़रीब बुखियो न रहे। यानी वॾे में वॾी इबादत आहे कंहिं ग़रीब खे मदद करणु, त जीअं हू पंहिंजे पेरनि ते बीहे। मानी खाराइण बि सुठो आहे, पर मानीअ खां बहितर आहे त तव्हां हुनखे अहिड़ो कुझु ख़र्चु ॾियो जो हू पंहिंजे पेरनि ते बीहे, को धंधो करणु लॻे। ऐं उन खां पोइ वल्लज़ीन युमिनून बिमा उनज़िल इलैक वमा उनज़िल मिन क़ब्लिक। ऐं हिन क़ुर ते बि यकीन कनि था। ऐं यहूदियो तव्हां ॾे जेके सहीफ़ा आया आहिनि, बाइबल आहे, ज़बूर आहे या वेद आहिनि, उन्हनि खे बि उन्हनि टुकरनि खे सही सम्झनि था त इहे बि अलाह जे तरफ़ां आहिनि जेके क़ुर सां मिलनि था। ऐं आख़िरी व बिल आख़िरतुम यूक़नून, उन्हनि खे इहा ख़बर आहे त हीअ ज़िंदगी रुॻो मरी ख़तमु कोन थी वेंदासीं, बल्कि इहा कंटिन्यू थींदी। अलाह ताला असांखे रिवार्ड ॾींदो। बिल आख़िरतुम यूक़नून, ऐं आख़िरत ते यकीन रखंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां में इहे चारि शयूं पैदा थियनि, उहे किथां थींदियूं? क़ुर खे सम्झी पाइण सां। क़ुर खे सम्झी पाइण सां ॿियो को तरीक़ो कोन्हे मुतक़ी थियण जो। हे सभई तव्हां में शयूं पैदा तॾहिं थींदियूं जॾहिं अलाह जे कलाम खे पंहिंजी ॿोलीअ में सम्झंदव। अलाह जे कलाम खे कंहिं बि ग़ैर ॿोलीअ में सम्झंदव त सवाबु खणी मिलंदो, पर हिदायत कान मिलंदी। ऐं छो त हिकिड़ी आयत क़ुर जी सम्झी पढ़ण जो सवाबु सॼे क़ुर खे बग़ैर सम्झी पढ़ण खां वधीक आहे। तंहिंजे करे अलाह फरमाए, जिन माण्हुनि खे क़ुर मां ही शयूं पैदा थी वियूं, उलाइक अला हुदम मिन रब्बिहिम, पोइ इहे ई अलाह जे तरफ़ां हिदायत आहिनि। व उलाइकुमुल मुफ़्लिहून, ऐं उहे ई जेके आहिनि से फलाह पाईंदा, कामयाबु थी वेंदा। हाणे अॻिते हलूं था। ॾिसो, मां माना इन लाइ थो ॾेखारियां त जीअं तव्हां ईअं न चयो त लाखो साहिबु ॿाहिरां थो ॻाल्हाए। हाणे मां तर्जुमो माना पढ़ंदुसि। बेशक, अॻिते आयत नंबर 6 जो तर्जुमो आहे, बेशक जिन इनकार कयो तिन ते ए पैगंबर तुंहिंजो खेनि ड्रेजारींदड़, ड्रेजारी या न ड्रेजारी हिकु जहिड़ो आहे, उहे ईमान न आणींदा। माना हाणे जेके क़ुर खे मञनि ई कोन था, क़ुर खे पढ़नि ई कोन था, उहे किथां ड्रिजंदा? उहो त चवंदा मौलियूं थो ॻाल्हियूं करे। पोइ ड्रेजारियो न ड्रेजारियो, उन्हनि ईमान न आणींदा। ईमान कहिड़ो? उहो ईमान जेको हिननि खे अमल ते आमादा करे। ईमान एनर्जी आहे। जेकॾहिं हिकिड़े माण्हू में एतिरो ईमान कोन्हे जो थी निमाज़ पढ़े, हुन में एतिरो ईमान ताक़त कान्हे जो कंहिं ग़रीब जी मदद करे, त पोइ इन में को फ़ाइदो कोन्हे। इहे छाजे करे हिन ते असरु नथो थिए? जो अलाह संदनि दिलनि ते, संदनि कननि ते मोहर हई आहे। माना क़ुर ॿुधनि ई कोन था। ॿुधंदा क़ुर त ॼणो कननि ते ॻाल्हि हेॾे हली वई। ऐं संद अखियुनि ते छोड़ चढ़ियल आहिनि, गिशावतुनि, माना ढक अथनि अखियुनि ते, ऐं उन लाइ वॾो अज़ाब आहे। माना हू हिकिड़ो इंसानु अलाह ताला हिन खे करे मोकिलियो आहे, समझदार अकुल वारो, त मां ॾिसां त मूंखे रिकग्नाइज़ करे थो। हे पियो थो रुॻो ॾोकड़नि खे ॾिसे, रुशवत खे ॾिसे, हराम पाईअ खे ॾिसे, ज़ना खे ॾिसे, अखियुनि ते ॼण ढक चढ़ियल अथसि, पोइ त अलाह छॾींदुसि कोन। चवंदो पोइ तोखे त मूं पैदा कयो। अजाई। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ इनशाला प्रोग्राम जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम सहरी टाइम में आऊं आहियां शफ़ी महमद लाखो। आऊं तव्हांखे ॾसियो पिए त असल में जेको क़ुर पाक खे सम्झी पढ़नि था त उहे मुतक़ी थींदा, उन में ख़सलतूं पैदा थियनि थियूं। लेकिन जेकॾहिं को माण्हू इन ॾे तवजह नथो करे त अलाह असां सां ॻाल्हाए, हालांकि असांखे अलाह ताला पैदा कयो आहे ऐं असांजी ॻाल्हि नथा ॿुधूं, त पोइ अलाह साईं फरमाए थो त अलाह संदनि दिलनि ते, संदनि कननि ते मोहर हई आहे, ऐं संदनि अखियुनि ते मथां ढकु चढ़ियल आहे, ऐं उन लाइ वॾो अज़ाब आहे। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे हीअ दुआ सेखारी, चई चओ, ए दिलों के फेरने वाले, हमारे दिलों को अपने दीन पर साबित रखो। इहा असांखे दुआ सेखारी अथई। हाणे वरी छा आहे, हिकिड़ो त गुरू पोइ जेको अलाह जी ॻाल्हि ॿुधे थो, क़ुर खे सम्झी पढ़े थो, इहे त हिदायत याफ़्ता थी वेंदा। पर उन वक़्त में बि हाणे बि जेके आहिनि माण्हू नाले जा मुस्लमान आहिनि, अलाह उन्हनि जे बारे में फरमाए थो। ऐं माण्हुनि मां के अहिड़ा आहिनि जे चवंदा आहिनि त अलाह ऐं क़यामत जे ॾींहं खे मञियोसीं, ऐं हक़ीक़त में उहे मोमिन न आहिनि। हे सूरत आयत नंबर बक़रा आयत 8 जो इहो तर्जुमो आहे। छो त अलाह ऐं मोमिननि खे दिलबो ॾींदा आहिनि, माना माण्हुनि सां ठगी कंदा, असां मुस्लमान आहियूं, लेकिन इन्हनि खे इस्लाम वारी का ॻाल्हि कान्हे का। चोर, ठग, कूड़ ॻाल्हाइणु, माण्हुनि जे ॿनियुनि ते कब्ज़ा करणु,
ऐं पाण खे ऊचो सम्झणु, हथ ईअं चिॿा करे हलणु, माण्हू असांखे पेरे पवनि, गोॾनि ते हथ हलाइनि, हालांकि पाण खां सवाइ ॿिए कंहिंखे दिलिबो न ॾींदा आहिनि। माना इहो धोखो पंहिंजे पाण खे ॾियनि था, ॿिए कंहिंखे धोखो नथा ॾियनि। पर छा आहे, वमा यशरून, अकुल ई कोन्हनि को। हे त उहे गॾह ऐं जानवर आहिनि जिन खे रुॻो मानी खपे खाइण जे लाइ, पर इहा उन्हनि खे अहसासु न आहे त अलाह असांखे पैदा छो कयो आहे। छा आहे, संदनि दिलनि में मुनाफ़िक़ीअ जी बीमारी आहे। पोइ अलाह संदनि बीमारी वधाई, उन करे जो कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि उन लाइ ॾुखो ईंदड़ अज़ाब। यानी कूड़ ॻाल्हाइण वारो मुनाफ़िक़ आहे। छाकाणि त कूड़ छो थो ॻाल्हाए, कूड़ ॻाल्हाइण वारो मुनाफ़िक़ आहे। ऐं जॾहिं कंहिं वरी आयत नंबर 11, जॾहिं कंहिं चइबो आहे त मुल्क में फ़साद न विझो, चवंदा आहिनि त असीं त सुधारींदड़ ई आहियूं। हे जेके वज़ीर खायो था वञनि ॾोकड़, हर प्रोजेक्ट ते कमीशनूं, हर वरी टीवीअ ते चवंदा बाबा असां तरक़ियाती कम शुरू कया आहिनि, हितां था तरक़ियाती कयूं। पहिरीं त अलाह खां डिॼनि त ॿुधायो त सही त तव्हां इहो तरक़ियात कम में घणो % कटे विया हो। चवंदा त असीं सुधारींदड़ आहियूं। अलाह थो फरमाए ख़बरदार, इहे पाण फ़सादी आहिनि, पर न सम्झंदा आहिनि। छा त सम्झ ख़तमु अथनि हिननि खे, दुनिया जी सम्झ आहे। हिकिड़ो जेको जानवर हूंदो आहे न, उनखे रुॻो गाह ऐं चारे जी सम्झ हूंदी आहे, ॿी का बि ख़बर न हूंदी अथसि। जे मेंह खे चवंदो मेंह अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम कान चवंदी। तंहिंजे करे अलाह ताला असांखे हाणे वञी खणी थो वञे, जॾहिं अलाह ताला असांखे पैदा कयो। रब साईं फरमाए थो त जॾहिं मलाइकनि खे चयोसीं त आदम खे सजदो करियो, तॾहिं शैतान धारां ॿियनि सजदो कयो, पर शैतान हुन इनकार कयो ऐं हठु कयईं, काफ़रनि मां थियो। हाणे छा मसइलो छा आहे? मसइलो इहो आहे त शैतान ऐं मलाइका अलाह जी इबादत कंदा, पर अलाह जॾहिं हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत पियो पैदा करे जंहिंखे चङाई ऐं बुराईअ जी सम्झ ॾिनई, कंहिंजी जान बचाए या कंहिंखे मारे सम्झ ॾिनई, त शैतान इन ते पंहिंजा सोच करे चयो त मां इन्हीअ खे सजदो न कंदुसि। न तंहिंजे करे नबी करीम सां फरमायो आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया त जेकॾहिं मां कंहिं इंसान खे चवां हा न त कंहिंखे सजदो करे, त मां औरत खे चवां त पंहिंजे मुड़ुस खे सजदो कर, लेकिन इंसान खे सजदे करण जी इजाज़त आहे ई कान। जे हुजे हा त मां औरत खे चवां त मुड़ुस खे सजदो कर। बहरहाल शैतान त न कयो। पोइ आदम अलैहिस्सलाम खे कहिड़ो सॉफ्टवेयर ॾिनई, कहिड़ो इल्मु ॾिनई, उहो रब फरमाए थो। पोइ आदम पंहिंजे पालणहार वटां के लफ़्ज़ सिखिया। पोइ अलाह सन तौबा क़बूल कई, बेशक उहो ई तौबा क़बूलींदड़ महिरबानी आहे। छाकाणि त हिन वञी अलाह जी नाफ़रमानी करे उन वण मां खाधो जंहिंखां हुनखे मना कई, लेकिन पोइ आदम अलैहिस्सलाम खे के लफ़्ज़ सेखारियईं त मूंखां हीअं दुआ घुरो। पोइ अलाह ताला छा चयसि, चयईंसि त मंझाऊं सभु लही वञो, माना बीबी आदम अलैहिस्सलाम, बीबी हवा, सभु लहो, शैतान बि लहनि। पोइ चयईं जॾहिं मूं वटां, आयत नंबर 38 जो तर्जुमो, जॾहिं मूं वटां अव्हां वटि का हिदायत अचे, तॾहिं जेकी मुंहिंजी हिदायत ते हलंदा तिन खे को भउ कोन्हे ऐं न की उहे गमगीन रहंदा। इहा हिदायत आहे क़ुर ऐं अलाह जे रसूल जी तालीम आहे। इहा हिदायत, इहो मां किथां आंदो आहे? ख़ुदि रसूल असांजी हदीस आहे, चए थो तरक़्तु फ़ीकुम शैयैन, चए थो मां वञंदुसि हिन दुनिया मां हली, पर ॿ शयूं तव्हां में छॾे थो वञा, लन तज़लू बअदहुमा, इन्हनि शयुनि खां जेकॾहिं चंबड़ी पवंदव त गुमराह न थींदव। उहे कहिड़ियूं ॿ शयूं? किताब अल्लाह व सुन्नती, क़ुर ऐं रसूल असांजी हदीसूं। इन ते तंहिंजे करे इहे ॿ शयूं जेके आहिनि, इहो जॾहिं असीं क़ुर शरीफ़ में सूरे फ़ातिह में चऊं था इहदिन सिरातल मुस्तक़ीम, हाणे या अलाह थो सेखारे त चओ मूंखे। अलाह ताला सॼो एक्शन रिएक्शन ते दुनिया ठाहियो आहे। चुप करे वेठंदव त कोन ॾींदो, घुरणो पवंदो, ॿाॾाइणो पवंदो, एक्शन कंदव तॾहिं हुतां रिएक्शन थियो, तॾहिं थो सेखारे चओ इहदिन सिरातल मुस्तक़ीम, चओ मूंखे त अलाह असांखे सिधो रस्तो ॾेखार। त पोइ उनजे जवाब में ई थो अचे, चए थो त मां तव्हां में ॿ शयूं छॾे थो वञा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ऐं इन्हनि किताब अल्लाह व सुन्नती, किताब ऐं सुन्नती, जेकॾहिं इनखे चंबड़ी पवंदव त गुमराह कोन थींदो। पर यादि रखिजो, अहिड़ा ठग ईंदव, पेटी ईंदव, पगड़ पाए तव्हांखे क़ुर ऐं सुन्नत खां छिकींदा त तव्हां असांजी ॻाल्हि ॿुधो, इहे न ॿुधो, इहो तव्हां गुमराह थी वेंदव, तव्हां आलिम न आहियो, न हदीस पढ़ो, न क़ुर जी माना कयो, पोइ तव्हांखे टंगुनि खां छिकींदा। पोइ तव्हां छा कजो, जो क़ुर ऐं हदीस में हथ पकिड़िजो, हथ पकिड़िजे, अञा बि ज़ोर सां छिकीनि त ॾंद विझिजो उन्हनि में, फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तंहिंजे करे इहो ज़रूरी आहे त असां अलाह जी ॻाल्हि ऐं अलाह जे रसूल जी ॻाल्हि पंहिंजी ॿोलीअ में ॿुधूं। हे मां अरबीअ में पढ़ां थो, जंहिंजी मां अच्छा मूं वटि तर्जुमो उर्दू में बि आहे। चए तो आहिस्ते आहिस्ते पढ़ना और गौर करना, जिसमें कुरान शरीफ अगरचे थोड़ा पढ़ा जाए
ये उससे बेहतर है कि जल्द पढ़ा जाए और ज़्यादा पढ़ा जाए, क्योंकि पढ़ने से मकसूद समझना और गौर करना है ताकि उस पर अमल हो सके। इसका पढ़ना, याद रखना माना तक पहुँचने का वसीला है, पर्पज़ ना है। न यादि करणु पर्पज़ आहे, न उनखे पढ़णु पर्पज़। इहे ॿई पर्पज़ आहिनि उनजी माना ताईं पहुचण जी अमल करे सघूं। तंहिंजे करे अचे थो मिफ़्ताह दारुल साद में व क़राअत आयतन बि तफ़कुर व तुफ़हिम। चए थो हिकिड़ी आयत क़ुर जी सम्झी पढ़णु ऐं ख़्याल सां पढ़णु, अमली नियत सां पढ़णु, ख़ैरुन मिन क़राअत ख़तमतिन। पोइ इहो बहितर सवाबु वधीक आहे जो सॼो क़ुर पढ़ी वञो बग़ैर तदबुर तफ़हम, बग़ैर सम्झण जे। मां छा थो अरबीअ जा लफ़्ज़ पढ़ी वञो त सॼे क़ुर खे अरबीअ में पढ़णु बिना सम्झण जे इन्हनि जो सवाबु त ज़रूरु आहे, पर हिकिड़ी आयत रुॻो तव्हां सम्झी पढ़ो था तफ़कुर सां, उन जो सवाबु उन पूरे खां वधीक हिन में अचे थो। वरी अचे थो रसूल फरमायो त सईद बिन मुसैब हज़रत अबू ज़र रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मुझसे अरशाद फरमाया, तू सुबह को जाकर किताब ला के एक आयत सीखे, ये तेरे लिए 100 रकात नमाज से बेहतर है। यानी तहज्जुद में 100 रकातूं तव्हां नमाज़ था पढ़ो, पर हिकिड़ी आयत सम्झी पढ़ो था, उनजो सवाबु वधीक आहे। माना असुलु पर्पज़ आहे त अलाह सां कॉन्टेक्ट थिए त अलाह चवे छा थो त जीअं असीं उन ते अमल कयूं। अॻिते अचे थो हाणे त इहे त हुआ जेके मुनाफ़िक़ आहे, माना चवंदा असीं मुस्लमान आहियूं पर न क़ुर पढ़नि न माना कनि, तंहिंजे करे हिन दिलनि ते तालो आहे। पर टीं वरी जमायत आहे जो ठुप काफ़र, माना चवंदा न असीं हे सभु इस्लाम बि कूड़ो आहे, हीअं अलाह आहे ई कोन या क़ुर हीअं। त इन्हनि जे लाइ अचे थो जिन न मञियो ऐं असांजी आयतुनि खे कूड़ो ॼातो से दोज़खी आहिनि, उहे मुंहिंजे सदाईं रहण वारा हूंदा। छाजे लाइ दोज़ख में? छाकाणि त अलाह हुननि ते इनाम करे इंसान पैदा कयो, माउ जे पेट मां निकितव, अखियूं ॾिसई जंहिंमां तव्हां निहारियो पिया था, हथ जेके तव्हांजा हलनि था, तव्हांखे औलाद ॾिनई, रिज़्क़ ॾिनई, एॾियूं तव्हांखे नेमतूं ॾिनई, पोइ बि चओ त अलाह कोन्हे, असांखे अलाह सां वास्तो कोन्हे, पोइ इहे शयूं त मोटाए वठंदो न, पोइ त पादर हणंदो। अॻिते अचूं था त आयत नंबर 53 में त यादि करियो त जॾहिं मूसा खे किताब ऐं सच ऐं कूड़ जे विच में संदो विझणु ॾिनो, याने इज़ आतईना मूसल किताब, असां मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम खे बि किताब ॾिनो ज़बूर, हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे बाइबिल ॾिनोसीं, हिंदुनि में नूह अलैहिस्सलाम जी क़ौम आहे जिन खे वेद ॾिनई, वल फुरक़ान। पर इहे सभई किताब सच ऐं कूड़ खे ज़ाहिर कंदा हुआ, हिदायत ऐं न हिदायत खे ज़ाहिर कंदा हुआ, ऐं त ॾिनोसीं त मन ऐं हिदायत वारा थियो। तंहिंजे करे हीउ जेको क़ुर असांखे मिलियो आहे उन बि इन लाइ आहे त ग़लति रस्तो सिधे रस्ते खे ज़ाहिर करे लअल्लकुम तहतदूं, त जीअं हिदायत वारा थियो। अॻिते आयत नंबर 58 में अचे थो, ऐं जॾहिं चयोसीं किन खे, पंहिंजी क़ौम जा माण्हू आहे हिकिड़ा मोमिन, चई हिन ॻोठ में गिड़ो, पोइ मझां जितां वणेव तितां मज़े सां खाओ। इहो वीचारा माइग्रेशन करे पिए विया, ऐं जॾहिं दरवाज़े खां अंदरि घिड़ो त सजदो थी लंघो ऐं चयो त असांजा ॾोह बख़्श, ऐं अव्हां त अलाह फरमाए थो त पोइ कूलू पंहिंजो अलबाब सुजतऊं उहा कूलू हिततुनि, ऐं मूंखां दुआ घुरो, ऐं उहो दुआ जो लफ़्ज़ आहे हिततुनि, जीअं असीं घुरूं था अल्हम्दुलिल्लाह या रब्बिल आलमीन मग़फ़िरत कर, उन ॿोलीअ में इहो लफ़्ज़ हो हिततुनि। त छा कंदो, नग़फ़िर लकुम ख़तायाकुम, त जीअं असीं तव्हांजा गुनाह माफ़ु कयूं, स नज़ीदुल मुहसिनीन, ऐं जेको वधीक इबादत कंदो असां उन खे सिघो वधाईंदासीं। हाणे जेको हिततुनि हिकिड़ो उन ज़माने जी ॿोलीअ जो मतिलबु हो अग़फ़िर, अलाह से मग़फ़िरत करे, या अहिड़ी का दुआ हुई। लेकिन हिननि छा कयो, शैतान पहुची वियो ऐं हथ जा ठकियल कूड़ा मौलवी पहुची विया, ऐं उन्हनि खे छा चंदो खपे पियो, उन्हनि खे पंहिंजो जेको पेट भरणो, उन्हनि हिननि खां शैतान जे चवण ते इहो जेको हिततुनि लफ़्ज़ हो इन्हीअ में इनखे मटरायूं। छा कयूं, चऊं बाबा हिततुनि न आहे, इहो आहे हिन्नतुनि, नून विझराए छॾियऊंसि। हालांकि इहा हिकिड़ी बिदत आहे। बिदत माना अलाह जे सही सीधी इबादत में को न को चकर विझी उनखे फेराए छॾिजे, त इनखे इहो अखर जो विधऊं। चऊं छा हिन्नतुनि जी माना छा आहे, त इन जो मतिलबु आहे त कणिक जो दाणो पंहिंजो संग में, इन जी माना कयूं। त अलाह फरमाए थो, पोइ ज़ालिमनि जेकी खिन चयो तंहिं ॻाल्हि खे मटाए ॿियो चयो, बदल लज़ीन ज़लमूं कोलन ग़ैर लज़ी खे, त अलाह चयो मूं त चयोमान हिततुनि, हिन में नून विझी हिन्नतुनि करे छॾियऊं। पोइ हुननि ज़ालिमनि ते असां बुछड़े हुजण सभु आसमान खां अज़ाब ॾातोसीं। माना बिदत जो मतिलबु आहे नकली इबादत, असली इबादत में का अटकल करे फेराए घिराए ऐं उहो कमु कराइजे। जीअं मिसाल तौरु लैलतुल क़द्र, लैलतुल क़द्र जेकी राति आहे रमज़ान जे महीने में आहे, ऐं उहा आख़िरी अशरे में थी अचे। हाणे इहा वरी हुननि शबे बरात करे छॾी आहे,
हाणे इन जो त को सबूत ई कोन्हे। हाणे इहा हिकिड़ी असली इबादत मां नकली इबादत कढी छॾियऊं त जीअं हिननि हिततुनि मां हिनतुनि करे छॾियो। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त सही मुस्लिम में त हिन जो तर्जुमो पढ़ंदासीं त तकबर तो हक़ की तरफ़ से मुंह मोड़ने और दूसरे लोगों को कमतर समझने को कहते हैं। तकबुर छा आहे त हक़ खां मुंहुं मोड़ ऐं पाण खे ऊचो सम्झणु, माना ज़ात जे करे पाण खे ऊचो सम्झणु, हथु हीअं करे हलणु त माण्हू मूंखे पेरे पवनि, ईअं न आहे। अलाह ताला जेको आहे सो अलाह फरमाए थो असां तव्हांखे कबीलनि ऐं ज़ातुनि में विरहायो आहे त जीअं तव्हांजी पहचान थिए, लेकिन तव्हां में जेको अलाह खां वधीक परवानदार आहे उहो वधीक अलाह वटि इकराम वारो आहे। उन खां पोइ अचे थो अलाह फरमाए थो त मोमिननि यहूदिन निसारनि साबईन मंझां, मां हिन जो वरी तर्जुमो कयां थो, मोमिन माना असां, यहूदी निसारा साबईन माना वेद वारा हिंदू मज़हब वारा, मंझाउनि जिन अलाह ऐं क़याम जे ॾींहं खे मञियो ऐं चङा कम कया तिन लाइ संदसि पालणहार वटि सननि अजुरा। माना जेसिताईं इस्लाम न आयो हो, क़ुर न आयो हो त इन्हनि खे चयो त तव्हां पंहिंजे पंहिंजे टाइम में, यहूदी तव्हां पंहिंजे टाइम में, निसारा तव्हां पंहिंजे टाइम में, हिंदू भाउरो तव्हां पंहिंजे टाइम में, जिन क़यामत जे ॾींहं खे मञियो चङा कम कया तिन लाइ सननि पालणहार वटि सननि अजुरा, ऐं खेनि न की भउ आहे न की उहे ग़मगीन रहंदा। हाणे के माण्हू वरी हिन आयत खे खणी था अचनि त साईं जो मतिलबु अॼु बि जेकॾहिं हिंदू नेक कम कंदा या यहूदी कंदा, न, हे क़ुर जी आयत इन शइ खे रोके थी। अलाह फरमाए थो इन दीन इंदल्लाहिल इस्लाम, हिन वक़्तु हाणे इस्लाम जे अचण खां पोइ अलाह वटि क़बूलियल दीन कहिड़ो आहे? इस्लाम। ऐं तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, मां तव्हांखे हुन जो तर्जुमो ॿुधायां थो हदीस शरीफ़ सही मुस्लिम जी, त पाण सां फरमायो त कसम आहे उन ज़ात जी, हाणे मां हिन आहे उर्दू में पर सिंधी में थो चवां, जंहिंजे कब्ज़े में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जान आहे, त हिन उम्मत जो को बि यहूदी ऐं ईसाई जेका मुंहिंजी ॻाल्हि ॿुधे, मुंहिंजे क़ुर खे पाए, मुंहिंजी शरीयत हिन खे मिले, जेका मूंखे मिलियल आहे यानी इस्लाम, उन ते ईमान न आणींदो त उहो जहन्नम में वेंदो। ॿी जाइ ते अलाह साईं सूर आल इमरान में चयो आहे वमई यब्तग़ ग़ैरल इस्लाम दीननि, जेको हिन दौर में इस्लाम खे छॾे कंहिं ॿिए दीन ते जी इतबा कंदो फलई युक़बल मिनू, उहो क़बूल न पवंदो। क़बूल इन न पवंदो, क़ुर शरीफ़ आख़िरी किताबु आहे, उन में अहिड़ियूं शयूं आहिनि जेके हुननि जे किताबनि में कोन्हनि। हाणे मां वेद आहिनि, मां उनजा पढ़ां थो, काफ़ी आयतूं वेदनि जूं बिल्कुलु क़ुर वारियूं आहिनि, पर केतिरियूं हुननि हथ जूं उन में विधियूं आहिनि जंहिंजे करे उहे गुमराह आहिनि। बाइबल जी बि साॻी ॻाल्हि आहे, बाइबल में चवंदा त हज़रत ईसा अलैहिस्सलाम अलाह हुआ, पोइ हाणे अहिड़ियूं आयतूं विझंदा त पोइ कीअं वेंदा? ऐं उहो पोइ माण्हू अहिड़े क़िस्म जो माण्हू उहो फिल आख़िरत मिनल ख़ासिरीन, इहो आख़िरत में खसारे में वेंदो। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह। सहरी टाइम में आऊं आहियां शफ़ी अहमद लाखो, अल्हम्दुलिल्लाह। अॻिते हलूं था सूरत नंबर 85 सूरह बकरा में। अलाह फरमाए थो अफ़तूमिनून बिबादिल किताब तकफ़ुरून बिबाद, चए थो तव्हां क़ुर जे कंहिं हिसे ते त अमल कयो था, कंहिं जो वरी मुर्गो ई इनकार था कयो, न बाबा हे ॾुखियो आहे, असां खां कोन थींदो। पोइ छा थो चए, पोइ अवां मां जेको अहिड़ो कमु करे तंहिंजी सज़ा दुनिया जी हयात में ख़ुआरीअ खां सवाइ कान्हे। ख़ुआरी कीअं? माना माण्हू तव्हांखे पर पुठ घटि वधि ॻाल्हाईंदा, गारियूं ॾींदा, मुंहं ते तव्हांखे हथ ॿधंदा, पेरी पवंदा, पर पुठ तव्हांजी बुराई कंदा, चवंदा बाबा हे ॾिसो असां सां ज़ुल्म करे छॾियईं, मूंखां बनी फुरे विया, हे रोड कोन थो ठहिराए, हीअं थो करे वग़ैरह वग़ैरह, ऐं पैसा खाई विया। ऐं क़यामत जे ॾींहुं सख़्तु अज़ाब ॾांहुं वराया वेंदा, ऐं जेकी कंदा आहियो तंहिंखां अलाह बेख़बर न आहे। माना उदख़ुलू फी सिल्म काफ़ा, माना इस्लाम में दाख़िल थियो त पूरा पूरा दाख़िल थियो। इहे केरु आहिनि जेके कुझु हा कुझु न उहे आहिनि? उहे आहिनि आयत नंबर 86, जिन आख़िरत जे बदिरां दुनिया जी हयाती ॻिधी, उलाइक लज़ी नश्तरउल हयात दुनिया बिला, माना उहो त चवनि हिते ऐश ते बाक़ी पाछाड़े भली पादर लॻनि त भले, पोइ खाउन अज़ाब हल्को न कयो वेंदो, ऐं नकी खेनि मदद ॾिबी। तंहिं ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त रसूल जिन फरमायो त अलाह फरमाए थो जंहिं मुंहिंजे दोस्त सां दुश्मनी कई मां उन सां ऐलाने जंग कंदुसि। हिकिड़ो माण्हू नेक आहे, शरीफ़ आहे, रुशवत कोन थो खाए, नेकी कम करे थो, जेको कमाए थो ग़रीबनि खे ॾिए थो, पोइ इन सां दुश्मनी कंदा, अलाए वोटनि में थो बीहे, अलाए छा थो करे, हे छो थो माण्हुनि खे घर ठाराए ॾिए, छो थो माण्हुनि खे नलका लॻाराए ॾिए। बाबा जेके माण्हू आहिनि उहे अलाह वारा, कॾहिं बि इहो इलेक्शन जो उन्हनि खे दिलि में ई न हूंदा, हो रुगो चवंदा अलाह मूंसां राज़ी थिए। बाक़ी अलाह ताला फरमाए जिन खे असां किताब ॾिनोसीं, माना असांखे जीअं क़ुर ॾिनो अथई, से उनखे अहिड़ी तरह पढ़ंदा आहिनि जहिड़ो सननि पढ़ण जो हक़ु आहे। माना पढ़ण जो हक़ु छा आहे?
क़ुर पढ़िजे, सम्झी पढ़िजे, अमल जे नियत सां पढ़िजे ऐं इनखे अलाह जो कलाम सम्झे त अलाह मूंसां ॻाल्हाए पिए थो। नबी हज़रत अली करमल्ला फरमायो त जॾहिं मां चवंदो आहियां त मां अलाह सां ॻाल्हायां त मां निमाज़ पढ़ंदो आहियां, ऐं जॾहिं मां चवंदो अलाह मूंसां ॻाल्हाए त मां क़ुर पढ़ंदो आहियां। ऐं उनखे मञींदा आहिनि, ऐं जेकी उनखे न मञींदा सही छीहे माना नुक़सान वारा थींदा। तंहिंजे करे हिते अचे थो इब्न कसीर में त हज़रत उमर बिन ख़ताब रज़ी अलाह ताला अनहु खां रिवायत आहे त इहे माण्हू केरु आहिनि जेके तिलावत जो जेको हक़ु अदा कनि था। चए थो जॾहिं तिलावत कंदे कंहिं आयत रहमत ते अचनि था त अलाह ताला खां रहमत जो सुवाल कनि था, ऐं जेकॾहिं कंहिं आयत अज़ाब जा पढ़नि था त अज़ाब इलाही खां पनाह घुरनि था, फरमायो हज़रत उमर रज़ी अलाह ताला इन। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त जॾहिं हिकिड़ो इंसानु इज़मातल इंसानु जॾहिं इंसानु मरी वञे थो, अनकत अमल अनहू अमल हू, उनजा सभु अमल बंदि इला मिन सलासा, सिर्फ़ु 3 शयूं आहिनि जेके हिन जे एमाल नामे सेकेंडरी एमाल, उन ओरिजिनल में न ॿिए एमाल नामे एंट्री थिए थी। पहिरीं सदक़तुन जारियतन, माना अहिड़ो अमल करे वञो जो मरण खां पोइ बि उनजो बेनिफिट अवाम खे मिले त तव्हांखे सवाबु मिलंदो। ओ इल्म ई युनतफ़ बिही, या अहिड़ो को किताब इल्मु या हे जीअं असीं प्रोग्राम क़ुर जो कयूं था, मां त मरी वेंदुसि, पर हे त सालनि ताईं हे जेके लेक्चर आहिनि असांजा तव्हां ताईं रहंदा, त इहो आहे जंहिंमां इल्मु जंहिंमां इंसान खे फ़ाइदो पए। ओ वलदिन साल यदौल, ॿियो टियों त औलाद पुट धीअरूं भेनरूं जिन खे हिन पालियो आहे, उहे इन लाइ मरण खां पोइ दुआऊं घुरनि। ॿी हदीस पाक में अचे थो हिकिड़ो शख़्स हो, उहो जन्नत में वञे थो, उनखे पोज़ीशन जो लेटर मिली वियो, हे शयूं त मिलनि थियूं, पर जॾहिं पोज़ीशन वठण थो वञे त उहे जेके उते ज़िमेदार आहिनि जन्नत जा, उहे हुन खां उहो पोज़ीशन वठी वरी ॿियो था ॾियनि था। ॾिसे थो हल हाणे त हे शयूं वधी वियूं, त पोइ चए थो अन्ना ली हाज़ा, हे एतिरियूं शयूं छो वधी वियूं, त ॿुधाइनि सा त तुंहिंजे औलाद तुंहिंजे पोयां दुआऊं घुरियूं, तंहिंजे करे ही सप्लीमेंट्री रजिस्टर में तोखे एडिशनल शयूं मिलियूं आहिनि, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बाक़ी हीउ जेको क़ुर शरीफ़ आहे इनखे सभु सम्झनि था त हीउ अलाह जो कलाम आहे, पोइ पढ़नि खणी नथा पर ख़बर अथनि, पोइ कसम बि खणंदा, ॿिए खे बि खणाईंदा, माना अथनि न यकीन। तंहिंजे करे रब फरमाए थो जिन खे किताब ॾिनोसीं से इनखे इन क़ुर खे ईअं सुञाणनि था जीअं पंहिंजे पुटनि खे था सुञाणनि, ऐं मंझाउनि का टोली ॼाण हूंदे बेशक सच खे लिकाईंदी आहे, ख़बर सभु अथनि पर सच खे लिकाइनि था। ऐं आयत नंबर 147, इहो तुंहिंजे पालण वटां सचु आहे, तंहिं करे तूं शक वारनि मां बिना नथी त हीउ अलाह जी किताब सचो आहे। तंहिंजे करे बाक़ी जेके ठग थियनि था, अलाह फरमाए थो थी सघे थो तव्हांजे सचाई जे करे तव्हां सां विढ़नि, तव्हांखे टार्चर कनि, तव्हांखे माराइनि, त अलाह फरमाए थो पोइ खां न ॾिजो, ऐं हिन लाइ त आउं पंहिंजी नेमत अव्हां ते पूरी करियां, ऐं मां मन ऐं हिदायत वारा थियो, चए थो हुन खां न ॾिजो। अॻिते अचे थो अलाह ताला फरमाए थो त जहिड़ी तरह अव्हां ते नेमत पूरी कईसीं, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह थो फरमाए त जीअं अव्हां ते नेमत पूरी कईसूं, तहिड़ी तरह अव्हां मुंहिंजा पैगंबर अव्हां में मोकिलियोसीं, याने कमा अरसलना फ़ीकुम रसूलन फिनकुम यतलू अलैकुम आयातिना, त चए थो त पोइ मां उहे पैगंबर तव्हांजो ॿोली ॻाल्हाईंदड़ तव्हां ॾे मोकिलियोसीं, जो असांजूं आयतूं अव्हां ते पढ़ंदड़ आहे ऐं अव्हांखे पाक कंदो आहे, ऐं अव्हांखे किताब ऐं हिकमत सेखारे थो। किताब माना क़ुर, हिकमत माना सुनत ऐं आहे, ऐं जेकी न ॼाणंदा हो सो अव्हांखे सेखारींदो आहे। तंहिंजे करे रब फरमाए थो त फ़ज़कुरूनी अज़कुरकुम, तव्हां मूंखे यादि करियो त आउं अव्हांखे यादि करियां, ऐं मुंहिंजो शुकुरु करियो ऐं मुंहिंजी बेशुक्री न करियो। हिन जो मतिलबु छा आहे? हिन जो मतिलबु आहे त अलाह ताला हिकिड़ी ॿी आयत में क़ुर में हिकिड़ी ज़बरदस्त आयत ॾिनी आहे, चए थो त लौला दुआउकुम, चए थो त जेकॾहिं तव्हां मूंखे न सॾियो या मूंखे यादि न कयो त मूंखे तव्हांजी परवाह ई कान्हे। माना अलाह जो जेको सिस्टम मशीनरी ठहियलु आहे न, उहा कंप्यूटर वांगुरु एक्टिवेट थी थिए। जॾहिं तव्हां बिजली जो स्विच हेठि कंदो बल्ब ॿरंदो, त अलाह जी जेका काइनात आहे उहा तव्हांखे तॾहिं रेस्पॉन्ड ॾींदी जॾहिं पंहिंजो स्विच दॿाईंदो। स्विच कहिड़ो? अलाह खे यादि करणु। चए थो फ़ज़कुरूनी, मूंखे यादि करियो, अज़कुरकुम, त आउं तव्हांखे यादि कयां। जे मूंखे न पुकारींदो त मूंखे तव्हांजी परवाह ई कान्हे, मुंहिंजो सिस्टम तव्हांखे आउट करे छॾींदो। माना अलाह खे का परवाह न आहे, तूं छा थो करीं। जीअं ई तव्हां अलाह खे यादि कंदव, अलाह खे पुकारींदव, सुभान अलाह चवंदो, अल्हम्दुलिल्लाह चवंदो, त बटन ऑन थी वेंदो, अलाह तव्हांखे ॾिसंदो। तॾहिं चए थो फ़ज़कुरूनी, मूंखे यादि करियो त अज़कुरकुम, मां तव्हांखे तॾहिं यादि कयां
वशकुरूली वला तकफ़ुरून, ऐं मुंहिंजूं शयूं जेके इस्तेमालु कयो था, उहे शयूं जेके इस्तेमालु कयो था इन ते मुंहिंजो शुकुरु कयो त, ऐं उनजी नाशुक्री न कयो। शुकुरु छा आहे? अलाह जी शइ जी पेमेंट आहे। हाणे हिकिड़ो पाणी आहे जेको असां ठाहे कोन था सघूं, उहो ऑक्सीजन ऐं हाइड्रोजन मां ठहियो आहे। जेकॾहिं मां उहो गिलास पाणी जो पियां थो त किथां आयो पाणी? जंहिं ठाहियो उनखे मां पेमेंट मूंखां चए न, मूंखे अलाह साईं चए हेॾे करे हिन गिलास जी पाणीअ जी पेमेंट ॾे, मां किथां ॾींदोसांसि? असां तव्हां मूंखे ॿुधायो, हिकु गिलास पाणी ठाहिण जी क़ीमत अरबे रुपया आहे। माना एॾी ऑक्सीजन आणियो, हाइड्रोजन आणियो, वरी उनखे मशीनुनि में विझी, वरी उन में अंदरि मिलाए, वरी उन में इलेक्ट्रिसिटी ॾियो, तॾहिं फुड़ा पैदा थींदा, वरी मोकिलियो, वरी फुड़ो पैदा थिए। तव्हांजो गिलास भरण में 6 महीना लॻी वेंदा तव्हांखे, ऐं इन ते जेको ख़र्चु ईंदो अरबे रुपया ईंदो। त मां अरबनि जो हिकिड़े गिलास में रब जो पाणी पिया थो, इन में न चवां त अल्हम्दुलिल्लाह अलाह साईं तुंहिंजो शुकुरु आहे? एतिरो बि न चवां? कुझु एतिरो बि नथा चओ त पोइ त हीअ अरबनि जी पेमेंट वठंदो असांखां अलाह साईं। ऐं तंहिंजे करे जेको आहे अलाह साईं तॾहिं फरमाए थो त जेके माण्हू इन दीन ते नथा हलनि उनखां न डिरिजो। इन लाइ त फलाह तख़्शौहुम, अरबीअ में न डिरिजो उन्हनि खां, उहा अक्षौनी मूंखां डिरिजो, मुंहिंजो ख़ौफ़ इख़्तियार कयो। तव्हां मुंहिंजो ख़ौफ़ इख़्तियार कंदो, माना मुंहिंजी नाफ़रमानीअ खां डिरिजंदव, त मां तव्हांखे बहादुर शींहं जो पुटु करे छॾींदुमि, तव्हांखे माण्हुनि जी परवाह कान थींदी। भले उतिम नेमती अलैकुम, त जीअं मां पंहिंजूं नेमतूं तुंहिंजे मथां पूरियूं कयां। वल अलकुम तहतदून, ऐं मन अवी हिदायत वारा थियो, अलाह ताला फरमाए थो। तंहिंजे करे क़ुर जे बारे में अलाह सां इहो ई फरमायो त जिन खे असां ही क़ुर ॾिनो आहे, अल्लज़ीन आतैनाहुमुल किताब यअरिफूनहु, क़ुर खे सुञाणनि था, पर हुननि खे धोखो ॾिनो वियो आहे। कंहिं धोखो ॾिनो आहे? इहो धोखो अंग्रेज़नि ॾिनो जॾहिं इंडिया में आया। मुंहिंजो हिकिड़ो लेक्चर अथव यूट्यूब ते, इस्लाम के जिगर में अंग्रेज़ों के 3 खंजर। अंग्रेज़नि अची, पहिरीं त अंग्रेज़नि अचण खां अॻु में पंहिंजे असेंबलीअ में इंग्लैंड में क़ुर हथ में खणी ऐं तक़ीर कई आहे, विलियम गेलेडस्टाइन, इहो प्राइम मिनिस्टर हो। चई जी हींअर इंडिया में वञो था, मुस्लमान खां हुकूमत फुरींदव, तंहिंजे करे तव्हांखे खपे त मुस्लमान खे कमज़ोर कीअं कजे। चई असीं वॾी रिसर्च कई आहे, वॾा फिलासफ़र विहारिया आहिनि, ऐं उन्हनि ॾसियो आहे त मुस्लमाननि जी सॼी ताक़त हुनखे क़ुर मां थी मिले, उहे पढ़नि था, सम्झनि था। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां चाहियो था त मुस्लमाननि खे कमज़ोर करे ऐं गीदी कयो, त इन्हनि खां क़ुर खां इन्हनि खे छॾायो ऐं क़ुर खां अजनबी कयो। अंग्रेज़ जीअं पहुता न, त 8-10 ॾाढ़नि वारा ॾोकड़ करे उन्हनि खे गॾु कयूं, मौलवियुनि खे, उन्हनि खे सेखारियूं त तव्हां माण्हुनि खां क़ुर छॾायो, ॾोकड़ असांजा आहिनि। अबा हुननि मुलनि छा कयो, जो प्रोपेगंडा शुरू कयूं, चयूं बाबा क़ुर तव्हां जेको सो तर्जुमे सां न पढ़ो, गुनाहगार थींदो, क़ुर तर्जुमे सां सिर्फ़ु आलिम पढ़ंदा। हालांकि उन्हनि बेवकूलनि खां पुछिजे त बाबा आलिमनि त तर्जुमो कयो आहे, असां त आलिमनि जो था पढ़ूं, पंहिंजो त माना कोन था कयूं। इहो बि अंधा नथा ॾसनि माण्हुनि खे। तंहिंजे करे माण्हुनि में क़ुर सम्झी पढ़ण जो रवाजु अंग्रेज़नि ख़तमु करे छॾियो। वरी चयूं त भला हे तिलावत कनि था, इन जे बि हर्फ़ थियनि, चई वरी डिॼारोनि। चई छा? चई बाबा तव्हां तिलावत न कयो, छो त ज़ेर ज़बर जी ग़लती कंदो त गुनाहगार थी वेंदो। अलाह ख़ुदा जी मार पए इन्हनि खे। भई ज़ेर ज़बर जी ग़लती, हाणे ॿुधो न, हिकिड़ी ॿोली आहे पढ़ाई, पढ़ण में ज़ेर ज़बर जी ग़लती ईंदी, पर ॾिसबो त हिन सायो करे कई आहे, या हिनखे अचे वीचारे कोन थो। हा, केरु सायो करे कंदो ज़ेर ज़बर जी ग़लती, त माना फेरायां, त पोइ त ॾोहारी आहे, पोइ त पादर खाईंदो। पर हिकिड़े माण्हूअ पढ़ी चयो, उनजी नियत ई कुल अहमाल बिल नियत, नियत ते मार्क आहिनि न, पंहिंजो नेकियूं या गुनाह, इहो बि उन्हनि खां रोके छॾियूं। त हिनखे बसि माण्हू रुॻो क़ुर छा कंदा, कपिड़े में वेड़े मथे रखंदा, वरी खणी मथे ते रखंदा, वरी हेठि कंदा। हालांकि इहो ग़लति आहे। अलाह पाक फरमाए त हीउ क़ुर आयो आहे तव्हांजे सम्झण वास्ते, तव्हांखे ख़बर पए त अलाह छा थो चवे। हलो तव्हां नथा पढ़ी सघो, मिसाल तौरु पढ़ियल कोन्हे, पर तव्हांजे घर में पाड़े में को भला 12हीं जमात जो छोकिरो बि कोन्हे को, उनखे चवंदव त बाबा हेॾे आहे, हे मां वेठो आहियां, हे रुॻो तूं तर्जुमो पढ़ंदो वञे। हाणे हे जेको असीं तर्जुमो पढ़ूं था, हींअर असां केतिरनि ॻोठनि में इहो सॉफ्टवेयर ॾिनो आहे। असां उनखे चयो आहे त जेके तरावियूं जॾहिं इमाम 4 रकातूं पढ़ी बसि करे, त टीवीअ ते हे कंप्यूटर कनेक्ट करे ऐं उहे 4 रकातूं मां तर्जुमो जेको सिंधीअ में माण्हुनि खे पढ़ी ॿुधायो निमाज़नि खे, बसि। हाणे इन जे लाइ आलिम जी ज़रूरत ई कान्हे, छो त तर्जुमो त आलिमनि जो कयल आहे। इहो माशाअल्लाह बिरिया रोड में, बिरिया रोड में इहो हले पियो थो। लाखा रोड में इनशाला मुफ़्ती साहिबु जेको आहे उनजी मस्जिद में थो थिए पियो, मिठियाणीअ में थिए पियो थो, ऐं मांझंद में थिए थो पियो। हिते हैदराबाद में बि तरावियूं इहो तर्जुमा ॿुधायूं था।
पंहिंजो जेको सो हिते ॿिए 3-4 जायुनि ते इहो हले पियो थो, जामशोरे में थींदो ऐं हिते रवेन्यू कॉलोनी आहे कासमाबाद में, उन में थींदो। त इहे तर्जुमा आहिनि। तंहिंजे करे चए थो अलाह साईं त जिन खे असां क़ुर ॾिनो आहे, यरफून हू कमा यरफून अबनाहूं, इन क़ुर खे सुञाणनि था जीअं पंहिंजे पुटनि खे सुञाणनि था। इन फरीक़नि मिनहुम, पर माण्हू छा था कनि, ल यक्तुमून हक़, क़ुर खे लिकाइनि था। कंहिंजे चवण ते, उन अंग्रेज़नि जे चवण ते, जंहिं असेंबली में कसम खयो त मुस्लमाननि खे क़ुर खां अजनबी कयो, उहा साॻी उहा पिर्त खयों था अचनि ऐं पोइ हक़ खे लिकाइनि था। उहा यालमून, ऐं पर आलिम आहिनि, सम्झनि था त असीं छा था। इनशा ब्रेक वठूं था, पोइ ब्रेक खां पोइ तव्हांखे जी अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। ॻाल्हि पई हले त अल्लाह ताला फरमाए थो त तव्हां जेकॾहिं कंहिंजो माल रुश्वत ॾेई ऐं उनजी का प्रॉपर्टी तव्हां हुकुमराननि खे ॾेई ऐं कयो था, इन जे बारे में अलाह फरमाए थो त इहो तव्हां छा था कयो, त इहे जेके आहिनि से इहो तव्हां गुनाह जो कमु था कयो ऐं ॼाणे वाणे कयो था। इन जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾाढी इम्पॉर्टेंट हदीस आहे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पाण ॿुधूं त हिकिड़ा माण्हू विढ़नि पिया, उनजो आवाज़ु शोर पंहिंजे घर जे ॿाहिरां ॿुधईं त ॿाहिरि निकिरी आयो। उनखे चयईं त ॾिस, मां बि हिकिड़ो इंसानु आहियां ऐं अहम शइ अथव, वकील भाउरो चङी तरह ॿुधो इहा ॻाल्हि, ऐं जज साहिबो तव्हां बि ॿुधो। चए थो मां हिकिड़ो बशर इंसानु आहियां ऐं बेशक मूं वटि हिकिड़ो मुक़दमो खणी थो अचे, ऐं थी सघे थो त उन्हनि मां हिकिड़ो ॿिए खां वधीक ॻाल्हाइण में तिखो ऐं तेज़ आहे, ऐं एॾो तेज़ आहे जो एॾो थो वाका करे ॻाल्हाए जो मां गुमान सम्झां थो जो सचो आहे, ऐं पोइ मां हुनजी आवाज़ ॿुधी या हुनजा आर्ग्यूमेंट ॿुधी उनजे हक़ में फ़ैसिलो कयां थो। लेकिन चए थो जंहिंजे हक़ में कंहिं मुस्लमान जो हक़ जो फ़ैसिलो थिए, तंहिंजे करे यादि रखो त जेकॾहिं तव्हां सम्झो था त मां तव्हां खां मुतासिर थी फ़ैसिलो ॾिनो आहे ऐं तव्हां हक़ ते न आहियो, त पोइ यादि रखिजो इहो जहमन जो हिकिड़ो टुकड़ो आहे, पोइ चाहे खणे या छॾे ॾिए। माना अलाह जो फरमाए थो त मां बि आर्ग्यूमेंट सां मुतासिर थी फ़ैसिलो ॾियां थो, पर फ़ैसिले ॾियण वारो पाण सोचे त हक़ ते आहे या न आहे। जेकॾहिं न आहे हक़ ते ऐं मूंखां फ़ैसिलो वठी वियो आहे त इहो जहनम जो टुकड़ो अथसि, बाहि जो टुकड़ो आहे, जेको खणे या जेको सो छॾे ॾिए। अॻिते सूरे बकरा जी 204 आयत में आहे इहा साॻी ॻाल्हि। चए थो माण्हुनि खां मां को अहिड़ो आहे जो संदसि ॻाल्हाइणु दुनिया जे हयाती में तोखे अजब में विझंदा। मिनन्नास मई इहो जी बि कोलू फिरहाद आहे, मां ॻाल्हाइण जो तेज़ आहे, असां हैरान थी था वञूं कीअं थो ॻाल्हाए। लेकिन जेकी संदसि दिलि में आहे तंहिं ते अलाह खे शाहिद कंदो आहे, हिन हूंदे बि जो वॾो झगड़ेकार आहे। माना चवंदो अलाह साईं, मां अलाह जो कसम थो खणां, मां हीअ ॻाल्हि थो कयां, ॻाल्हाइण में तेज़ हूंदो आहे। उन खां पोइ अलाह फरमाए थो फ़ैज़ा तवल्ला सा फिल अर्द, हिते ॿई मानाऊं आहिनि। हिते तवला मोटणा, पर हिते मां जेका माना ॾिठी आहे उहा आहे जॾहिं हिनखे इक़्तिदार मिलंदो, इन माण्हूअ खे तक़ीर करण जे करे, चालाकी करण जे करे वोट वठी ॾींदो, इक़्तिदार मिलंदो। वैस तवल्ला माना वली थींदो, इक़्तिदार मिलनि, सा फिल अर्द युफ़्सिद फ़ीहा, त हर वक़्तु कोशिशि कंदो फ़साद रुश्वतुनि खाइण जे, ग़रीबनि खे ॿधणु छोड़णु, दुश्मननि खे पंहिंजे मुखालिफ़नि खे माराइणु। वह युहलिकल हर्स वल नसल, ऐं कोशिशि कंदो आहे त मजिस फ़साद विझे ऐं पोख ऐं नसुल नास करे। वल्लाहु ला युहिब्बुल फ़साद, अलाह ताला इन अहिड़े फ़साद खे पसंदि कोन थो करे। तंहिंजे करे जॾहिं इन माण्हूअ खे केरु सम्झाईंदो न, जॾहिं उनखे चइबो त अलाह खां डिॼो बाबा, अलाह खां डिॼो साईं, बाबा साईं अलाह खां डिॼो, तॾहिं वॾाई खेसि गुनाह ते आकड़ाईंदी। हैं मूंखे त वरी इहे चवे मुला त मां अलाह खां डिॼां, माना वॾाई। क़ुर में वइज़ा कील लौ तकिल्ला, अलाह जी तक़वा अख़्तियार कर, अलाह खां डिॼ, अख़ज़तुल इज़त बिल इस्म, त पोइ जेको सो हुनखे इज़त जेका न गुनाह ते उभारींदी। त वरी मूं जहिड़े माण्हूअ खे मुंहिंजी हेॾी इज़त, मूंखे तो हे मुला चवे त चयो अलाह खां डिॼो, ऐं पोइ वॾाई खेसि गुनाह ते आकड़ाईंदी आहे, पोइ खेसि सज़ा दोज़ख बस आहे, पोइ इन लाइ दोज़ख खोड़ आहे, उहो ज़रूरु बुछड़ो हंधु आहे। ऐं उन खां पोइ आयतल कुर्सी अचे थी, अलाह ला इलाहा इल्ला हू, माना साॻी ॻाल्हि, अलाह उहो ई आहे, उन खां सवाइ को इबाद जे लाइक़ु न आहे। हिते इबाद जी माना आहे घुरण बि, अल दुआ मुख़ल इबादा, माना अलाह उहो आहे जो उन खां सवाइ कंहिंखां बि कोन घुरिबो। छो?
उहो हयुल क़यूम जो हू सदाईं जहिड़ो आहे, सदाईं जहिड़ो आहे। जेको बाक़ी साम्हूं तव्हां जेको बीठो आहे उनखे चओ था पाणी जो गिलास, इहो शिरक न आहे, छो त ॿुधे बि थो उनजे हथ में पाणी जो गिलास ॾियणा। ॻाल्हि पहले शिरक जो आहे जो जंहिंखां घुरो था उहो नथो ॿुधे ऐं उहा शइ उन वटि मिलंदी बि उन वटां कान। ॿई शर्त पूरा थियणु खपनि त हिते अलाह ताला ॿुधे बि थो ऐं हू ज़िंदा आहे। ला ताख़ुज़ु सिनतूं वला नोम, ऐं ॿियो त खेसि न की पिनकी न की निंड वठे थी। पिनकी थींदी आहे माना थोरी निंड अची वञे। अलाह ताला खे थक जे करे ज़रूरी बि पिनकी कान थी अचे। मां नेशनल जोग्राफी में ॾिठो त शायदि स्पेन में हिकिड़ा इलाइक़ा आहिनि, उते उहो जॾहिं ॿनीअ में ॿिज विझंदा आहिनि त 15 ॾींहंनि ताईं दुहिल वॼाईंदा आहिनि, ॾींहं राति। सो नेशनल जोग्राफी वारे पुछियुसि त वई आर बीटिंग द ड्रम्स, तूं छाजे लाइ था दुहिल वॼायो? चऊं असां मज़हबी माण्हू आहियूं, असां दुहिल इन लाइ था वॼायूं त रब साईं मतां निंड अचेसि या का पिनकी अचेसि, छो त जे निंड अलाह खे थोरी देरि लाइ बि थोरी जेको न झूठो अची वियो निंड जो त शैतान असांजा ॿिज ख़राबु करे वेंदो। इहा हिस्टोरिकली क़ुर में हिकु लफ़्ज़ो कंहिं न कंहिं हिस्ट्रीअ खे रिप्रेज़ेंट करे थो त रब फरमाए थो ला ताख़ुज़ू सिनत, सिनत चइबो आहे थोरी देरि निंड अची वञे, वला न को न खेसि पिनकी ऐं न की निंड वठंदी आहे। पर जेकी आसमाननि में आहे, जेकी ज़मीन में आहे, सो सभु संदसि मिल्कियत आहे, प्रॉपर्टी अलाह जी आहे। अलाह जी प्रॉपर्टी तव्हांखे ॿियो केरु कोन थो ॾेई सघे। ऐं केरु आहे जो संदसि मोकल धारा उन वटि पार त करे सघे? केरु आहे जो अलाह खे अलाह जी इजाज़त खां सवाइ चए फलाणे खे पुटु ॾेई छॾ? केरु कोन ॾेई सघंदो, कोन थी सघंदो। क़यामत जे ॾींहं जी ॻाल्हि हले पई थी, छाकाणि त अलाह खे इंसान जी ख़बर आहे। चए थो जेकी इन मख़लूक़नि जे अॻियां ऐं जेकी संदसि पोयां आहे सो सभु ॼाणंदो आहे, ऐं जेकी घुरे तंहिंखां सवाइ संदसि इल्म मां कंहिंखे ज़रे खे बि इहो घेरो न करे सघंदा आहिनि। माना अलाह ताला जेको सो ख़ुदि ॼाणे थो उन माण्हूअ जी हिस्ट्री। ऐं संदसि बादशाही आयत नंबर 250, संदसि बादशाही जी कुर्सी आसमान ज़मीननि खे लिपेटियो आहे ऐं उनजी संभाल खेसि थकाईंदी न आहे, ऐं उहो सभ खां मथां वॾी वॾाईअ वारो आहे। अलाह थकिजे कोन थो। ऐं पोइ अचे थो दीन मञाइण में ज़बरदस्ती न आहे, ला इकराह फी दीन, माना की नथो थिए त को डंडा हणी हुनखे मुस्लमान कोन कबो, डंडा हणी हुनखे क़ुर कोन पढ़ाइबो, हुनखे सम्झाइबो। अलाह जी ॻाल्हि ॿुधो, हीअ रमज़ान जो महीनो आहे, रमज़ान जे महीने में तव्हांखे 30 अलाह ताला रोज़ा इन लाइ अंदरि जीअं 30 प्यारा तव्हां सम्झी पढ़ो त अलाह तव्हांखे छा चए। सो चए थो दीन मञाइण में ज़बरदस्ती न आहे, छो त बेशक गुमराहीअ खां हिदायत जुदा थी पधरी थी आहे। सच ऐं कूड़ ज़ाहिर आहे, हिदायत ऐं गुमराही ज़ाहिर अथनि, करे ज़ोरी कंहिंसां कोन कबो, कंहिंखे कोन चइबो तूं मुस्लमान थी। बाक़ी तंहिं करे जेको तागूत यानी ख़ुदा खां सवाइ ॿियनि महबूदनि खे न मञे ऐं अलाह खे मञे, तंहिं बेशक अहिड़ी मुहकम कड़ीअ खे वरितो आहे जंहिंखे छिॼणु न आहे ऐं अलाह ॿुधणु। माना अरबीअ मां कढां माना त वधीक सवली थी अचे, फमई यखुर बि तागूत, माना अलाह खां सवाइ हर हस्तीअ जो इनकार करे त इहो मूंखे नफ़ो नुक़सानु ॾेई सघे थो, या मूंखे इहो जेको सो मुंहिंजो अलाह खां सवाइ मुंहिंजो कमु कंदो। योमिन बिल्लाह, ऐं अलाह ते ईमान आणे थो, फ़क़त इस्तमसक, त हुन पकिड़े वरिती आहे, बिल उर्वतुल वुस्का, वुस्का माना पकी रसी, रुआ लन फिसाम अलाह जी इहा रसी जंहिंमें हथु विधो आहे इहो टुटंदी कान। वल्लाह समीन अलीम, छो त अलाह ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। अॻिते आहे आयत नंबर 62 में चए थो जेके माण्हू पंहिंजो माल अलाह जे वाट में ख़र्चींदा आहिनि, वरी पंहिंजे ॾियण पुठां न की थोरो रखंदा आहिनि न की ईज़ाईंदा आहिनि, ईअं न चवंदा अदा तोखे मां ॿकरी ॾिनी भेण हींअर तो मूंखे वोट न ॾींदे या मूंसां ॻाल्हियूं थो करी, माना अलाह जे रस्ते में ॾेई न वरी उनखे थोरो रखंदा, न थोरो रखिजे न हुनखे ईज़ाइजे। तिन लाइ सननि पालणहार वटि सननि सवाबु आहे, ऐं न की खेनि को भाउ आहे, ऐं न की उहे ग़मगीन रहंदा, फरमायो अलाह ताला आयत नंबर 262 बकरा में। अॻिते अचे थो ए मोमिनो, पंहिंजनि ख़ैरातुनि खे अहसान रखणु ऐं ईज़ाइण सां उन माण्हुनि वांगुरु न विञायो जेको पंहिंजो माल माण्हुनि जे ॾेखारे लाइ ख़र्चे, अलाह ऐं क़यामत ॾींहं खे न मञे। माना जेको शोबाज़ी करे जेके माण्हुनि खे ॾियनि था त माण्हू चवंदा वॾो सखी आहे, साईं वॾो कमु करे थो, या हुन ते अहसान रखे या हुनखे ईज़ाइण लाइ, अलाह फरमाए थो त
त इहो पंहिंजो माल न विञायो, इहो तव्हांजे सवाबु तव्हांखे कोन मिलंदो। इन जो मिसाल कीअं आहे? पोइ सननि अहिड़े माण्हुनि जो मिसाल जेको शोबाज़ीअ लाइ माण्हुनि खे ॾियनि था, उनजो मिसाल उन लसे पथर वांगुरु आहे। माना पथर हिकिड़ो सफ़ा लसो हुजे जंहिं ते थोरी मिटी पियल हुजे, पोइ मथे वॾो मींहुं वसे त यकदमि साफ़ु थी वञे। माना तव्हांजा इहे जेके अलाह जे रस्ते में ॾिनल सवाब ईअं हलिया वेंदा जीअं पथर जे मथां मिटी हूंदी आहे, मींहं ते हली वेंदी आहे। त तंहिंमां जंहिंमां त जेकी कमायो तंहिंमां कंहिं ज़रे ते बि वस वारा न थींदा। अलाह काफ़र टोलीअ खे सिधो रस्तो न ॾेखारींदो आहे। क़ुर पाक नबी साईं फरमायो आहे, मां हदीस अरबीअ मां तर्जुमो ॿुधायां थो त 3 अहिड़ा माण्हू आहिनि जॾहिं अलाह ताला नज़र कोन कंदो क़यामत ॾींहुं, ऐं न को उन्हनि खे संवारींदो, ऐं उन लाइ अज़ाब ॾुखो ईंदड़ हूंदो। पहिरीं अलज़ी ला यूती शयन इला मनहू, माना कंहिंखे ॾिए थो त अहसान थो रखे, पोइ मुबसिर इज़ारा, या वरी जेको आहे सो जेके पड़ पाईंदा आहिनि न, जेके अॻ में बादशाह पोयां उहो पड़ो पोइते ताईं वेंदो, या जेको सो माना हिकिड़ो कांच खे सफ़ा वधाए शोबाज़ीअ लाइ, पोइ मुनफ़िक सिलत बिल कज़ब, ऐं कमाए थो कूड़ हणी। तंहिंजे करे अलाह अहिड़नि माण्हुनि खे चए थो त कनु ॾेखारे हिन आयत खे ॿुधो 266, उन्हनि खे थो ॾसे। छा थो चए? अव्हां मां को हिकु दिलि सां घुरंदो आहे छा त उनखे खजुनि ऐं ड्राखुनि जो को बाग़ हुजे, तव्हां वटि हिकिड़ो वॾो खजुनि जा वण हुजनि ऐं अंगूरनि जो बाग़ हुजे, जंहिंजे हेठां वाहियूं वहंदियूं, पाणी बि हेठां हले पिए थो, ऐं उन लाइ मंझि सभु कंहिं जिन्स जा मेवा हुजनि, ऐं मेवा बि आहिनि, माना वाह जो बाग़ आहे तव्हां वटि ज़बरदस्त। पर थी विया खेसि पोढ़ाई अची वठे, माना पोहिड़ो त थी वियो आहे, पर औलाद हीणो अथसि। माना नई का शादी कई, पहिरीं माई मरी, हाणे औलाद को 2 सालनि जो, 3 जो, 5 जो, 8 जो, इहे ॿार अथसि, ऐं पाण पोढ़ो आहे। हाणे ॿियो हिन वटि को सोर्स आहे इनकम न आहे सवाइ हिन बहितरीनु बाग़ जे, जंहिंमें पाणी बि आहे, मेवा बि आहिनि, हर शइ आहे, पर औलाद कमज़ोर अथसि। त चए थो त पोइ तव्हां इहो चाहींदव त अहिड़ी का बाहि अचे जंहिंमें उहो सॼो बाग़ सड़ी वञे? तव्हां चाहींदव? केरु को न चाहींदो। छो त चए थो जेकॾहिं बाग़ मुंहिंजो सड़ियो मां पोड़ियो थियो, हाणे त मां बाग़ ठाहींदुसि, मुंहिंजा बचड़ा काॾे वेंदा? उहो ई आहे ॻाल्हि। या तव्हांखे कमज़ोर औलाद आहे, तव्हांखे हिकिड़ी नौकिरी मिली आहे, हाणे ओचितो एक्सीडेंट में मरी पियो त औलाद तव्हांजो काॾो वेंदो? तंहिंजे करे चए थो इहो तव्हां कॾहिं कोन चाहींदव। तंहिंजे करे अलाह चए थो तव्हां भला थियो। तंहिंजे करे अलाह साईं फरमाए थो त अहिड़ी तरह अव्हां लाइ चिटियूं निशानियूं बयानु कंदो आहे त मन अवी सम्झो। अलाह चए थो मां हीअ जेके आयतूं तव्हांखे ॾसियां थो, इन लाइ थो ॾसियां त जीअं तव्हां हिन ॻाल्हि खे सम्झो। बाक़ी अलाह फरमाए थो ला इकराह फिद्दीन, दीन में ज़बरदस्ती न आहे। हाणे तव्हांखे मां क़ुर ॿुधायो आहे न, हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हांजी मर्ज़ी आहे त हलो न हलो, एतबार कयो न कयो। हाणे ईअं त कोन थींदो तव्हां ॿुधो आहे त हाणे केरु तलवार खणी चवंदो त मञी थो नथो मञी। ला इकराह फिद्दीन, दीन में वञाइण में का ज़बरदस्ती न आहे। छो? छाजे लाइ? त कद तबई रुश्द मिनल गई, जेकी नेकी ऐं बुराई ॿई ज़ाहिर क़ुर करे छॾियूं आहिनि। ऐं जीअं मूं तव्हांखे हींअर अॻु ॿुधाई त जेको अलाह खां सवाइ ॿियनि महबूदनि जो इनकार करे थो ऐं अलाह ते यकीन थो रखे त सभु कुझु इहो ई करे थो, त उन हिकिड़ी अहिड़ी रसीअ में हथु विधो आहे जेका हिते तव्हांजो हथु उन में आहे, होॾे मथे अलाह में आहे, पकी रस्ती आहे, या कान टुटंदी। छो? वल्लाह समीउन अलीम, जो अलाह ॿुधंदड़ बि आहे ऐं ॼाणंदड़ आहे। अलाह ताला सभु शइ जेका सो पाण ॾिसे थो ऐं सभु शइ पाण करे थो। तंहिंजे करे आराम सां ज़िंदगी गुज़ारणी आहे। रसूल सल्लम फरमाए थो सही मुस्लिम में त जॾहिं निमाज़ लाइ इकामत अचे त ड्रोड़ो न, बल्कि सकून ऐं वक़ार सां अचो। पोइ जेकी रकातूं निकिरी वियूं आहिनि उहे वरी मोटायो ऐं उनखे पूरो कयो, पर ड्रोड़ न पायो। त हाणे सजदे करण वारा आहिनि ॿिया, जे ड्रोड़ी सजदो न कंदुसि त वरी रकात नई सही पढ़णी पवंदी। इहा हलकड़ाए पा, इहा टड़ड़ाए पा। अलाह ताला जे रसूल सल्लम इन शइ खां असांखे मना कयो आहे। बाक़ी हाणे इहो आहे त इंशा अल्लाह ताला हीउ प्रोग्राम रोज़ानो हलंदो, ऐं मुंहिंजे मथां बि वॾो इहो वज़न आहे त मां एतिरो प्रोग्राम तव्हांजे लाइ तयारु करे अचां। वरी मूंखे तराविन में बि तर्जुमो करिणो हूंदो आहे, त अलाह ताला मूंखे इन जी हिमत अता फ़रमाए, ऐं तव्हांखे बि अलाह हिमत ॾिए त हीउ जेको प्रोग्राम आहे इहे तव्हां ॾिसो ऐं ॿुधो। भली पोइ कमु कयो था, पर आवाज़ु तव्हां ते अचणु खपे, छो त मां सिंधीअ में ॻाल्हायां थो, ऐं मां अमरोटी साहिब जो सिंधीअ जो तर्जुमो खणी इन मां ई तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां। पर मुंहिंजे लाइ त वरी अरबीअ मां करणु इन लाइ सवलो आहे त छाकाणि त अरबी माना मूंखे जल्दी थी ॾिए, पर सिंधीअ पढ़णु, पर
मां चाहियां थो त न मां ईअं न कयां, आऊं तव्हांखे सिंधीअ जी माना अमरोटी साहिब जी ॿुधायां, पर पोइ जिथे किथे का डिफ़िकल्टी आहे त इनशा ताला उन खे मां सऊं करे वठंदुसि। इनशा वरी इनशा सुभाणे हाज़िर आहियूं साॻे टाइम ते, सहरी टाइम में। इंतज़ारु कजो। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़त अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह सहरी टाइम में आऊं तव्हां सां गॾु आहियां। अॻिते हलूं था क़ुरान पाक में, सूरह बकरा आयत नंबर 153। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनू बिस्सब्रि वस्सलात। तर्जुमो ॿुधो, ए मोमिनो सब्र ऐं निमाज़ सां मदद वठो। माना तव्हांखे दुनिया में जेका तकलीफ़ अचे थी, ॿ शयूं अलाह तव्हांखे ॾिनियूं आहिनि जंहिंसां तव्हां हेल्प वठी सघो था। छो त अलाह साबिरनि सां गॾु आहे। पहिरीं आहे निमाज़, माना पंहिंजी निमाज़ न छॾियो, अलाह खां घुरो। सब्र जो मतिलबु आहे त मुड़ुसु माण्हू थियणु, पोइ हक़ लाइ विढ़ण बि मुड़ुसु माण्हू आहे, ऐं इंसानु डिप्रेशन में न वञे, ऐं सफ़ा जेको सो पाण खे सफ़ा ईअं पघर हुन खां न निकिरनि, हर वक़्तु मुश्के खिले, चाहे केॾी बि तकलीफ़ आहे, इहो सब्रु आहे। त अलाह ताला सब्र करणु, इन अलाह मा साबरीन। ऐं जेके अलाह जे वाट में, अच्छा उन खां पोइ चए थो जेके अलाह जे वाट में कुसनि या जेके शहीद थियनि, तिन खे मोल न चओ, बल्कि उहे जहिड़ा आहिनि पर अवी नथा परोड़ियो। अवी नथा परोड़ियो माना उन्हनि जे स्टेटस जी तव्हांखे ख़बर न आहे त किथे हाणे हिते ठग पहुची वेंदा। त भाउ अलाह थो चए त शहीद ज़िंदा आहिनि, पर चए थो तव्हां नथा परोड़ियो। वलाकिन ला तशउरून, इन ठगनि खे ख़बर ई न आहे त किथे आहे। इन जी ख़बर किथां पवंदी? या त अॻिते हली अलाह क़ुर में पाण ॾसींदो, या वरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अचो त पुछूं था उन खां। फरमाए थो त इन अरवाह शुहदा, शहीद जॾहिं मरी वञनि था त उन जा रूह जेके आहिनि, फी हवासिल तैर ख़ुदरिन, इन्हनि खे पहुचाए वञे थो सोननि घरनि में, ऐं उहे उनखे रूह खे विधो वञे। तैर माना पखी, ख़ुदर माना साउ। लहा कनादील मुअल्लक़तुन बिल अर्श, इन्हनि जा कनादील जेके जंहिंमें सोन जा घर आहिनि, उहे अर्श ते आहिनि। तसरह मिनल जन्नत हैशात, ऐं जन्नत में घुमनि फिरनि था जिथे वणनि खपनि। माना शहीद जेके आहिनि उहे हिन वक़्तु अर्श ते आहिनि अलाह सां गॾु, ऐं उते उन्हनि खे सावनि पखियुनि में, छो त जिस्म त ख़तमु थी वेंदो क़बर में जेसि ताईं वरी अलाह न उठाए, त उन्हनि खे उते पहुचायो वियो आहे, ऐं उहे जन्नत में घुमनि फिरनि था। सुम तावील तिलकल कनादील, पोइ वरी वापसि पंहिंजे घरनि में अचनि था। फ़तला इलेहिम रबहुम तिलातन, कॾहिं कॾहिं अलाह ताला निहारे कचहरी करेनि थो। फ़काल हल तश, त हुन शइ अलाह पुछेनि थो अञा का शइ जी ख़्वाहिश अथव? त ॿ दफ़ा पुछे थो, चवंदा न साईं न साईं, ठठ लॻो पिया। जॾहिं टियों दफ़ो पुछे थो, चवनि था कालू या रबी, ए रब साईं, नुरीद, असां चाहियूं था, अंत रुद्द, मोटाए, अरवाहना, असांजे रूहनि खे, फ़ी अजसादिना, असांजे जिस्मनि में जेके क़बर में आहिनि। छा कंदव? हता नुक़्तल, त वरी शहीद थियूं, फ़ी सबीलिक, तुंहिंजे सबील में, तुंहिंजे रस्ते ते, मरतन उख़रा, ॿियो दफ़ो। त अलाह छा थो चए? फ़काल इन्नी क़द क़ज़ईत, अलाह चए थो न, इहा मुंहिंजो फ़ैसिलो थियल आहे। अनहुम ला यरजून, कंहिंजो बि रूह हिन क़बर में वापसि न ईंदो जेसि ताईं मां क़यामत न आणींदुसि। तंहिंजे करे ठगनि खे चओ त हिन क़बर में रूह शहीदनि जो बि कोन्हे, उहे अलाह सां अर्श ते वेठा आहिनि। इन्हनि ठगनि खे चओ त हिन क़बर में मोमिन ओलिया बि कोन्हनि के, उहे अछनि पखियुनि में जन्नत में घुमनि फिरनि वेठा। इन्हनि ठगनि खे चओ त हिन क़बर में काफ़रनि जा बि रूह कोन्हनि, छो त उहे कारनि पखियुनि में उन्हनि खे जहन्नमी टूअर पे थी हले। हीउ क़ुर आहे मिसाल तौरु, इन जो मिसाल क़ुर मां। जॾहिं सूरह यासीन में अचे थो न, त अलाह ताला हिकिड़नि क़ौम ॾे ॿ नबी मोकिलिया, पोइ वरी हुनजो चवणु न मञियो, वरी टियों बि नबी मोकिलियईं, 3 रसूल एट अ टाइम। उनखे बि मारनि पिया, त परे खां हिकिड़ो वलीउल्लाह अलाह जो डुकंदो आयो, त जेको चवणु लॻो त क़ौम खे चवणु लॻो इत्तबिउ मुरसलीन अल्लज़ी ला यसलकुम अजरन, तव्हां हिन नबियुनि जो चयो मञो, तव्हांखां ॾोकड़ त कोन था घुरनि। बहरहाल छा थियो? पोइ पछाड़ीअ में हिन खे क़त्ल करे शहीद कयूं। जीअं शहीद कयनि त क़ुर उनजो स्टेटस थो ॾसे। छा थो ॾसे? चए थो कील अदख़ुलिल जन्नत, जेके फ़रिश्ता हिन जो साहु कढणु आया, उन्हनि हिन खे चयो हल जन्नत में सिधो सऊं। उते जॾहिं जन्नत में पहुतो ऐं मज़ा ॾिठईं त चए थो
काल या लई त क़ौमी यअलमून, काश हीउ जेको सीन मां ॾिसां थो ऐं अलाह मूंखे ॾिनी आहे मुंहिंजी क़ौम खे ख़बर पवे। बिमा गफ़र अली रबी, जो अलाह नसर मुंहिंजी मग़फ़रत कई आहे। वजअलनी मिनल मुकरमीन, हिते मुंहिंजो एॾो इकराम पिए थो थिए जन्नत में जंहिंजी का ॻाल्हि कान्हे, काश मुंहिंजी क़ौम खे ख़बर पए। पर हाणे छाकाणि त इहो अलाह जो वली सतनि आसमाननि ते पहुची चुको आहे, आवाज़ त हेॾे पहुचाए कोन सघंदो। लेकिन अलाह ताला इन्हनि ठगनि खे रोकण जे लाइ इहा ख़्वाहिश क़ुर में ॾेई छॾी, तॾहिं क़यामत ताईं असांखे इन जी ख़्वाहिश हिते वक़्तु मौजूदु आहे। अलाह फरमाए थो, मां तव्हांखे हिन दुनिया में आज़माइश वठंदुसि, भले नबलुवन्नकुम बिशैइन, अव्हांखे आज़माईंदुसि भव मां, ख़ौफ़ बुख मां, मालनि। हाणे मां अरबीअ मां इहे कयां थो, थोरो सिंधी ॾुखी अथई। वल नबलुवन्नकुम माना लाज़मन मां तव्हांजी आज़माइश वठंदुसि, बिशैइन कंहिं शइ सां, मिनल ख़ौफ़ या ख़ौफ़ ॾेई, वल जू या ग़ुरबत ॾेई या फ़क़र ॾेई, व नक्सिन मिनल अमवाल या माल में कमी करे, वल अनफुस या जान में का बीमारी ॾेई, व समरात या तव्हांजी ॿनी एतिरो समर न ॾींदी। पोइ बशिर साबरीन, जेके मुड़ुस माण्हू थी इन्हनि तकलीफ़ुनि खे मुंहजनि था, उन्हनि खे ए पैगम्बर उन्हनि साबरनि खे ख़ुशख़बरी ॿुधाए। केरु आहिनि? वरी माना थो कयां 156 जिन खे जॾहिं का ओखाई यानी तकलीफ़ पहुचे थी तॾहिं चवनि था असीं अलाह जा ॿाना आहियूं ऐं असीं उन्हनि ॾांहुं मोटंदा आहियूं, असांखे परवाह कान्हे का। अलाह फरमाए थो त अहिड़नि शख़्सनि ते उन्हनि ते सननि पालण वटां महिरबानियूं ऐं ॿाझ आहे ऐं उहे ई सिधी वाट वारा आहिनि। उन खां पोइ अलाह फरमाए थो त इन लज़ीन यक्तुमून मां अंज़लना मिनल बयिनात वल हुदा, है काॾे वञूं हाणे इन जी कीअं कयूं? चए थो त तव्हां वटि के अहिड़ा माण्हू ठग आहिनि जो क़ुर के आयतूं लिकाए छॾनि, तव्हांखे ॾसनी कोन था। चए थो इन लज़ीन, हाणे ॿुधो तर्जुमो, जेके पधरियूं ॻाल्हियूं हिदायतूं लाथियूं अथऊं हिन क़ुर में, तिन खे जेके माण्हू उन खां पोइ जे उन्हनि खे माण्हुनि लाइ किताब में ज़ाहिर कयूं लिकाईंदा आहिनि, तिन ते अलाह लानत कंदो आहे ऐं लानत कंदड़ बि लानत कंदा। माना लिकाइनि था, मां त कोन थो चवां, क़ुर थो चवे, पोइ हिन ते लानत थींदी। हाणे मिसाल तौरु हिकिड़ी आयत मां खणी आयो आहियां सूरह आल इमरान जी। चए थो इन मिनहुम लफरीक़इन यलवुन अलसिनतहुम बिल किताब, चई अहिड़ा हिकिड़ा ठग आहिनि जो क़ुर खोले वेहंदा, पोइ ज़बान खे इन वकड़ ॾेई ऐं जेको आहे सो लितहसबू मिनल किताब, त क़ुर खोले त जीअं तव्हांखे पक थिए त क़ुर जी ॻाल्हि थो करे। अलाह चयो वमा उहो मिनल किताब, क़ुर में अहिड़ी ॻाल्हि आहे ई कान जेका तव्हांखे ॾसे पिए थो। भई यकूलुन हुअ मिन इंदिल्लाह, चवंदा अलाह हीअं थो चवे, वमा हुअ मिन इंदिल्लाह, अलाह हीअं चयो ई कोन्हे को। पोइ यकूलून अलाह कज़ब, अलाह ते कूड़ पिया था हणंदव, व हुम यालमून, पर आहिनि आलिम, हाणे के ॾोकड़ खपनि, पेट वॾो करिणो आहे। हालांकि अलाह पाक फरमाए थो त वैज़ अख़ज़ अलाह मीसाक लज़ीन ऊतुल किताब, अलाह ताला हर माण्हूअ खां जंहिंखे क़ुर ॾिनो अथई, क़ुर जो इल्मु ॾिनो अथई, उन खां वाइदो वरितो अथई नबियुनि खां, लतुबय्यिनुन्नहु लिन्नास, त हिन क़ुर खे हिकु हिकु शइ माण्हुनि खे ज़ाहिर करे ॿुधाइजो, वला तक्तुमूनहु, का शइ लिकाइजो न। पर पोइ हिननि छा कयो दुनिया जे ऐश जे लाइ? हाणे जेका आहिनि ॿुधाए न मूंखे त जेको आहे सो जेकॾहिं क़ुर सॼो ॾसी न शिरक ख़तमु थी वेंदा। पोइ न बज़ू वरा ज़ूरहुम, त इहा अलाह वारी इहा आयत पुठीअ जे पोयां उछलाए छॾियऊं। वश्तरू बि समननि कलीड़ा, चंद ॾोकड़ कमाइण जे लाइ, बेसमा यशरून, इहो जेको ॾोकड़ कमाइनि था या चंदो वठनि था, इहो बुछड़ो अथनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए तो अबू हुरैरा हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से रिवायत करते हैं, आपने फरमाया कि जिस शख्स से किसी इल्म के बारे में सवाल किया गया और उसने बावजूद इल्म के उसे छुपाया, तो अल्लाह ताला क़यामत में आग की लगाम डालेंगे। पुछो न उनखां, इहा साॻी ॻाल्हि क़ुर में बि अचे थी, बकरा में, मां तर्जुमो थो पढ़ां। अलाह किताब मां जेकी लाथो सो जेकी माण्हू लिकाईंदा आहिनि उन जे बदिले थोरो मुल्ह वठंदा आहिनि, चंदो पितीअ में पैसा, ऐं उहे पंहिंजे पेटनि में बाहि खां सवाइ न खाईंदा आहिनि। ऐं अलाह साण क़याम जे ॾींहुं न ॻाल्हाईंदो, न की खेनि संभारींदो, वला युज़कीहिम, ऐं उन लाइ ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे। मिसाल तर मां हिकिड़ी आयत क़ुर मां कढियां, ॿुधायूं तव्हांखे कॾहिं ॿुधाई आहे न कंहिं? ॿुधो, अलाह ताला फरमाए थो, पोइ पैगंबर तूं सॾु न की मुअनि खे ॿुधाए सघंदे, न की ॿोड़नि खे ॿुधाए सघंदे। फ़इन्नक ला तुस्मिउल मौता,
रसूल सलम तव्हां वटि पावर कोन्हे, जेको मरी चुको आहे उन ताईं तव्हांजो सॾु कोन पहुचो। रीज़न छा आहे? नेक जन्नत में वेठा आहिनि, शहीद अर्श ते वेठा आहिनि, जेके जहनमी आहिनि उहे जहनम में उनखे टूर कराए त आहिनि ई कोन हिते, त उनखे सॾु कीअं वेंदो सतनि आसमाननि ते? हाणे इहा ॿुधाईंदा माण्हुनि खे ॻाल्हि, ॿुधाईंदा त ए पैगंबर तूं सॾु न की मुंहंनि खे ॿुधाए सघंदे, न की ॿोड़नि खे ॿुधाए सघे, जॾहिं त उहे पुठी ॾेई मुंहुं फेराई। बाक़ी जिन तौबह कई, पाण सुधारियऊं ऐं बयानु कयूं। हाणे जेके बि आयतूं लिकायूं अथनि उहे सभु खोले ॿुधाइनि, माण्हुनि खे तर्जुमो ॿुधाइनि। तिन ते ॿाझ सां मोटंदुसि। अलाह चए थो मां हुन ते मथां ॿाझ सां मोटंदुसि ऐं आउं ॾाढो ॿाझ सां महिरबानी आहियां। न तवाब रहीम, मां त मोटण में मां देरी कोन थो कयां। ऐं तव्हांजो अलाह, अव्हांजो ख़ुदा अकेलो ख़ुदा आहे, उन खां सवाइ कोई इबादत जे लाइक़ु न आहे, उहो ॿाझारो महिरबानी आहे। माना त सॼी प्रॉपर्टी अलाह जी आहे। ऐं ॿी ॻाल्हि त कंहिं शइ खां घुरण जे लाइ शर्त ॿ आहिनि, हिकिड़ो त ॿुधे ऐं ॿियो आहे शइ हुनजी हुजे। जेकॾहिं मिसाल तौरु मूंखे पंहिंजे मामे खां पैसा घुराइनि, हिते त कोन्हे पर फ़ोन ते ॿुधंदो, मामा पैसा मूंखे 5,000 खपनि, जी हा भाउ मोकिलियां थो, क़बूल आहे, जाइज़ आहे। अम्मा खां मानी घुरबी, अम्मा मानी ॾे, मां वेठी आहे ॿुधे थी, मानी पचाई अथई ॾींदी। पर जेकॾहिं मुंहिंजो मामे ते फ़ोन बि कान थी वञे, आहे बि हिते कोन, मां हिते बि चवां मामा 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 मूंखे 5,000 मोकिल, त छाकाणि त ॿुधे ई कोन थो, किथां 5,000 मोकिलींदो? इहे ॿई शर्त पूरा थियणु ज़रूरी आहे। लेकिन अलाह ताला चए थो मां तव्हांजी साह जे रग खां वेझो आहियां, ऐं ॿियो ख़ालिक़ कुल शइ, हर शइ मुंहिंजी आहे, मुंहिंजी प्रॉपर्टी आहे। त ॿई शर्त सिर्फ़ु अलाह में था थियनि। हाणे जेके जन्नत में वेठा आहिनि ऐं जेके अर्श ते वेठा आहिनि उहे त आवाज़ ई कोन ॿुधंदा, पर चए थो अलाह त जेकॾहिं कमु कनि बि त ॿियो शर्त बि ई नथा पूरो करे सघनि, छो त प्रॉपर्टी उन्हनि जी न आहे। पुटु ॾियणु, धीउ ॾियणु, सभु करणु, सभु शइ अलाह जी आहे। त ॿई शर्त अलाह खां सवाइ पूरा नथा थियनि। तॾहिं करे चए थो अलाह साईं अव्हांजो ख़ुदा अकेलो ख़ुदा, उन खां सवाइ कोई इबादत जे लाइक़ु न आहे। हिते इबादत जी माना दुआ बि आहे। नबी करे दुआ मुख़ल इबादा, दुआ जेका आहे सा सॼे इबादतुनि खां बि मथे आहे। मुख़ल इबादा मग़ज़ आहे इबादत जो, निमाज़ बि इबादत आहे, लेकिन दुआ उन खां वॾी इबादत आहे। रोज़ो बि इबादत आहे, लेकिन दुआ उन खां बि वॾी इबादत आहे। तंहिं ते करे जॾहिं हीउ चयो त ला इलाहा इल्ला हू, माना सभु कमु अलाह अकेले थो करे, त अबा अलाह ला इलाहा इल्ला अलाह ला इलाहा इल्ला हू, इन ते मके जा मुशरिक चिड़ी पिया। कीअं चिड़िया? छो त हुननि इहो हिंदुनि वारो साॻियो अक़ीदो रखियो आहे। छो त हिंदुनि जो मज़हब त नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जो पुराणो आहे न। हिननि छा कयो त काबतला शरीफ़ में 360 वलियुनि जूं तस्वीरूं लॻायूं आहिनि, यानी मूर्तियूं ठाहे, पिक्चर न, या पिक्चर बि हूंदियूं, मूंखे न आहे ख़बर हथ जूं ठाहियूं हूंदनि, लेकिन मोस्टली इन्हनि 360 वलियुनि जूं मूर्तियूं लॻायूं हुयूं। ऐं पोइ माण्हुनि खे चवंदा त हीअ जेको फलाणे बुज़ुर्ग जी मूर्ति आहे, पुटु ॾींदो आहे, हे तव्हांखे हीअं कंदो, पर ईअं कोन चवंदा हीअ ॾींदो आहे, चवंदा हे अलाह खां तव्हांखे कमु कराए ॾींदा, जेको असांखे चवनि था। त तंहिंजे करे जेको सो जॾहिं नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त अलाह ला इलाहा इल्ला हू, माना इहो ज़रूरत कोन्हे जो वसीलो न आहे, अलाह सभु कमु अकेले थो करे। तंहिं ते चिड़ी पिया, छा चवणु लॻा? अजाल आलिहत इलाहू वाहिद, चओ इहो वरी कीअं त हेतिरा अलाह जा जेके असिस्टेंट आहिनि, जेके अलाह खे वञी पहुचाइनि था ख़बरूं, इन्हनि खे छॾे चए थो अलाह सभु अकेलो कमु थो करे। इन हाज़ा ल शयुन उजाब, हे त अजीब शइ थो ॾसे। हे मके जो मुशरिक आहे न, सभु बुत लॻा पिया आहिनि। हाणे इहे जेके बुत आहिनि कंहिंजा आहिनि? हाणे इन्हनि में वरी के वॾा पीर बि हुआ, वॾा बुज़ुर्ग आहे, जंहिंजा नाला ख़ासि तौरु वठंदा, जीअं असां वटि बि आहिनि की मशहूरु साईं फलाणो फलाणो फलाणो, हिननि वटि बि हुआ। कहिड़ा? उहो वरी अलाह नाला ॾिना आहिनि। सूरह नूह जी आयत नंबर 3 में चए थो वकालू, ऐं पंहिंजे मुरीदनि खे पिया चवनि ला तज़ुरन, न छॾिजो दर आलिहतकुम, इहे बुज़ुर्गनि जा, वला तज़ुरन वधऊं, हाणे वॾो को पीर आहिनि, इन वधो खे न छॾिजो, वला सुआऊं, सुआऊं पीर आहिनि, वला यगूस पीर आहिनि, यऊक पीर आहिनि, नसरास, इन्हनि खे न छॾियो। हाणे तव्हां मूंखां पुछंदव त इहे वधऊं सुआऊं यगूस यऊक तूं जो चवीं थो लाखो साहिब, त हे पीरनि जा इन्हनि जे बुज़ुर्गनि जा नाला आहिनि, त किथां थो आंदो? अदा मां आंदो आहे, ॿुधो सही बुख़ारी, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो हाज़ी अस्मा, जेके नाला तव्हांखे मूं ॿुधाया आहिनि, इहे नाला क़ौम सालिहीन, इहे सालिहीन वलियुनि जा आहिनि, मिन क़ौम नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जा, फलमा हलकू, जॾहिं मरी विया त हिन जो बुत अची रखियनि हिते।
ऐं हिंदुनि जूं सॼियूं मूर्तियूं जेके आहिनि सभु उन्हनि जे बुज़ुर्गनि जूं आहिनि। हिंदुअ जी का बि मूर्ति इमेजिनरी न आहे त पथर जी था पूॼा, कोन था पथर जी पूॼा कनि, उहे बेवकूफ़ आहिनि। असांखां वधीक साइंस टेक्नोलॉजीअ में होशियार आहिनि, छो पथर खे पूॼंदा? हो था चवनि, मां हुननि जी स्टडी कयो, था चवनि त मूर्ति इज़ लाइक अ कम्यूनिकेशन इक्विपमेंट एंड कम्यूनिकेट विद द डीटी। जंहिं बुज़ुर्ग जी शिकिल जी मूर्ति आहे, इहा मूर्ति मोबाइल वांगुरु कमु करे उन बुज़ुर्ग ताईं जन्नत में आवाज़ थी पहुचाए, पोइ उहो बुज़ुर्ग जेको सो वञी भॻवान खे पेरे पई मुंहिंजो कमु थो कराइजे। इहो साॻियो कॉन्सेप्ट आहे जेको हिंदुनि वारो मके मुशरिकनि जो। पर रसूल सलाम फरमायो त न, इहो शिरक आहे ऐं जेको सो शाल थी वियो त अलाह ऐं अलाह जे विच में को वसीलो कोन्हे को। हाणे छा आहे त इन मां इहो छा थो नुक़सानु इहो थिए त जेकॾहिं मूंखे थो यकीन अचे त मूंखे पुटु हिन ॾिनो आहे या हिन फलाणी मूर्ति ॾिनो आहे, पोइ तव्हां मूर्तीअ जी ज़िंदगी भर चट चुम कोन छॾींदुसि। इहा ई क़ुर थो चए थो माण्हुनि मां के अहिड़ा आहिनि, सुर आयत नंबर 65 जो तर्जुमो, माण्हुनि मां के अहिड़ा आहिनि जे अलाह खां सवाइ ॿियनि खे अलाह जहिड़ो करे वठंदा आहिनि, अलाह जे प्यार वांगुरु प्यारो रखंदा अथनि, ऐं जिन ईमान आंदो से अलाह जी दोस्तीअ में ॾाढा ज़ोर। ईमान वारा त अलाह खे प्यारु कंदा न। ऐं जिन ज़ुल्म कयोसो, जेकॾहिं हिन ॻाल्हि खे हाणे सम्झनि त जंहिं महिल क़यामत जे ॾींहुं अज़ाब ॾिसंदा ऐं सम्झंदा त समूरी सघ अलाह खे आहे ऐं अलाह सख़्तु अज़ाब करण वारो आहे, त जेकर ॾाढा पशेमान थींदा। छो त छा चवंदा, मां हिन अरबीअ मां थो कढां, वलो यर लज़ीन ज़लमू, चए थो जॾहिं ॾिसंदा इहे शिरक करण वारा, इज़ यरउन अल अज़ाब, चवंदा हे पादर त वॾा असांजे लाइ, उनखे मिली वेंदो मेन्यू तोखे हे अज़ाब थींदो, त ओॾी महिल छा चवंदा, अनल कुवत लिल्लाह जमिया, असांखां ग़लती थिए, सभु पावर अलाह पंहिंजे हथ में रखियो वेठो, पंहिंजा पावर कंहिंखे बि कोन ॾिनई। अन अलाह शदीदुल इक़ाब, अलाह जो अज़ाब सख़्तु आहे। हाणे अचे थो त हाणे हिकिड़ा माण्हुनि जे चवण ते किन बुज़ुर्गनि खां घुरणु शुरू कयूं, ऐं माण्हुनि चवंदो असांखे त मिली आहे, हिन ॾे वियासीं, वञी घुरियोसीं, मिलियो। माना हिकिड़ो मूर्तीअ जे आॾो वियो, मिसाल तौरु हिंदू वियो या जेको सो मके जो मुशरिक वियो, उन मूर्तीअ खे चई, ओ मूर्ति, ओ पीर बुज़ुर्ग, तूं अलाह वारो आहीं, मूंखे पुटु वठी ॾे। अदा हुनखे पुटु बि ॼमी पियो। हाणे अलाह त पुट त काफ़रनि खे बि ॾिए पियो थो। पोइ छा थींदो त जॾहिं जहन्नम में जॾहिं क़यामत जे ॾींहं ते वेंदा न, जिन खां हिननि घुरियो हो, उहे हिक ॿिए खे निहारींदा। हाणे उहो थो अलाह साईं क़ुर में उहो सीन थो बयानु करे जॾहिं क़यामत में इहे हिक ॿिए खे ॾिसंदा, ऐं उन में वरी उहे बि आहिनि जेके इन धंधे ते माण्हुनि खे लॻाए ऐं चवंदा असां फलाणे बुज़ुर्ग जा औलाद मां आहियूं, तंहिंजे करे असां बि पीर आहियूं, असांखे पेरे पोइ असांखे सजदा कयो, ॾोकड़ ॾियो, बनियूं ॾियो। त एॾी महिल अलाह थो फरमाए, जंहिं महिल अॻुवाण पुठियां लॻंदड़नि खां बेज़ार थींदा, माना हे जो पहुचंदा त उहो त अॻुवाण त वेठो हूंदो न क़यामत जे मैदान ते, त डिॼंदो भेणा हे त माण्हू मूॾे था अचनि, मां हिननि खां ग़लति कमु कराया, मूंखे फासाइनि था। त जंहिं महिल अॻुवाण पुठियां लॻंदड़ खां बेज़ार थींदा ऐं अज़ाब खे ॾिसंदा ऐं सदन सभु लाॻापा छिजंदा, त हाणे असां कुझु कोन था करे सघूं। त हाणे उहो हुनखां बेज़ार थींदा, न न निकिरो निकिरो निकिरो, असां तव्हांखे पुटु कोन ॾिनो, असां तव्हांखे कुझु कोन कयो। ब्रेक वठूं था, इनशा पोइ ॾिसां थो तव्हांखे। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। हीउ प्रोग्राम असांजो हले पियो थो। हाणे मां तव्हांखे इन सेक्टर में ॾसियो हिकिड़ी सीन थो अलाह बयानु करे, जेका क़यामत जे ॾींहं ते रिपीट थींदी। इहा फ्यूचर जी ख़बर आहे, न को मौलवी ॾसींदो, केरु न थींदो, अलाह ई ॾसे सघे थो। क़ुर पाक में सूरह बकरा जी आयत नंबर 166 में मां पढ़ी वञा थो, पोइ सम्झायां थो। चए थो, जंहिं महिल अॻुवाण पुठियां लॻंदड़नि खां बेज़ार थींदा ऐं अज़ाब खे ॾिसंदा ऐं सदन सभु लाॻापा छिजंदा। माना त हाणे असां वटि हिकिड़ा ठग आहिनि जेके माण्हुनि खे शिरक ते लॻाइनि था ऐं पंहिंजे पाण खे ऊचो था सम्झनि। नतीजो माण्हुनि खे पेरे बि पवंदा, ॾोकड़ बि ॾींदा, साईं मां तोखे 5 एकड़ ॿनी थो ॾियां, मूंखे दुआ घुरिजो। हाणे जॾहिं क़यामत में इहे ॿई धुरियूं आम्हूं साम्हूं थींदियूं, त उहे जेके अॻुवाण थिया उन्हनि खे त ख़बर पइजी वई त असांखे त हाणे वञूं था जहन्नम में, असां ग़लति कमु कयो आहे। पर वरी जो उन्हनि खे ॾिसंदा जेके हिन दुनिया में उनखे पेरे पवंदा, उन्हनि खां घुरंदा कंदा, त उन्हनि खां बेज़ार थींदा त हे शल वेझे असांजे न अचनि, असांजे वेझे न अचनि। त चए थो त जेको सो पोइ उनखां परते भॼंदा। वरी क़ुर थो अॻिते चए, तंहिं महिल पुठीअ लॻंदड़ चवंदा, जेके हिननि खां घुरंदा हुआ, जे पुठियां लॻंदा, चवंदा
जेकर असांखे वरी दुनिया में मोटणो हुजे हां त खाऊं न ईअं बेज़ार थियूं जीअं असांखां अॼु बेज़ार था थियनि। हींअर असांखां लिकनि था त असांखे जेकॾहिं अलाह हींअर थो वापसि मोटे त असां तव्हांजो चवणु न वठंदासीं, तव्हां खां बि ईअं बेज़ार थींदा आहिनि जीअं तव्हां अॼु असांखां क़यामत जीअं लिकण जी कोशिशि कयो था। ऐं अॻिते अचे थो अलाह अहिड़ी तरह अलाह सन करतूतनि खे मथनि पशेमानियूं बणाए ॾेखारींदो, माना अफ़सोस कंदा। कज़ालिक युरीहिमुल्लाह आमालहुम हसरातिन अलैहिम, अलाह ताला इहे पंहिंजा कुधा कम करण जी हिननि खे हसरत थींदी त ॾिसो तव्हां केॾो ग़लति कयो आहे। वमा हुम बेखारजीन मिन नार, जहन्नम मां निकिरण वारा कोन थींदा। इहा आहे सीन। हर को डिॼे, कंहिंखे बि तव्हां ग़लति कम ते न लॻायो, पंहिंजो हलाल करे खाओ। तंहिंजे करे रब फरमाए थो या नास कुलू मिमा फिल अर्द हलालन तय्यबा, ए माण्हू जेकी शयूं ज़मीन में आहिनि तिन मां पाक हलाल खाओ। छो त हराम बि मौजूदु आहे, शराब बि मौजूदु आहे, भंग बि मौजूदु आहे, इहे जेके आहिनि ड्रग्स बि मौजूदु आहिनि। ऐं शैतान जे विखुनि ते न हलो, शैतान तव्हांखे विखूं थो लॻाए, छो त उहो अव्हांजो पधिरो वेरी आहे, हुनजो कमु ई आहे तव्हांखे गुमराह करे ऐं जहन्नम में मोकिल। इहो अलाह खे चैलेंज करे आयो आहे। छो त अलाह साईं चयो त सजदो कर, चई मां नथो कयां, ही लाइक़ु ई न आहे। हाणे उहो साबित थो करे त ही लाइक़ु ई न आहे। छो त शैतान जो ॿियो कमु छा आहे? शैतान रुॻो अव्हांखे बुछड़ाईअ ऐं बेहयाई जो हुकुम करे थो। क़ुर जी आयत नंबर 169, शैतान रुॻो अव्हांखे बुछड़ाई ऐं बेहयाई जो हुकुम करे थो। ऐं हीअ त जेकी ॻाल्हियूं न ॼाणंदा आहियो से अलाह जे निस्बत में चओ, माना तक़ूलू अलाह मा ला तालमून, माना ठोकियो कूड़ियूं ॻाल्हियूं माण्हुनि जे चवण ते। त हे जेको आहे, तंहिंजे करे इहो तव्हांखे शैतान थो सेखारे। तंहिंजे करे जेकॾहिं माण्हुनि खे चइबो, जॾहिं खेनि चइजे थो त जेकी अलाह लाथो तंहिंजी ताबदारी कयो, ऐज़ा कील लहम मुत्तबिऊ मा अंज़ल, अड़े बाबा क़ुर पढ़ो, तर्जुमो थियो आहे। जॾहिं खे चइजे थो त जेको अलाह नाज़ुल कयो आहे तव्हां इन खे पढ़ी इन जी माना कयो, इन जी माना सवली आहे। अलाह फरमायो आहे त लक यसरनल क़ुर ले ज़िकिर पहल में मुदकिर, चए थो मां क़ुर जी लैंग्वेज अहिड़ी लेवल लो रखी आहे जो इंसानु जेकॾहिं ॿुधंदो या पढ़ंदो त उनखे ख़बर पइजी वेंदी। पोइ चाहे बकरार छो न हुजे, अली बे पढ़ियल न हुजे, पर जेकॾहिं उनखे को ॿार हुन क़ुर जी माना ॿुधाईंदो त हुन ताईं इंफॉर्मेशन फुल पहुची वेंदी। त अलाह फरमाए थो त जॾहिं हुनखे चइजे थो जेकी अलाह लाथो तंहिंजी ताबदारी कयो, तॾहिं छा था चवनि? ॿुधो माना, तॾहिं चवनि था त न, बल्कि जंहिं ते पंहिंजे पीउनि ॾाॾनि खे ॾिठोसीं तंहिंजे पुठियां लॻंदासीं। भल न त बे मां अल्फ़ैन अलाए आबा न, माना असां क़ुर खे कोन, असां ॿियनि वॾनि जे चवण ते हलंदासीं। त अलाह पुछे थो जिन खे तव्हां वॾो सम्झो था या जंहिंखे तव्हां पीर कयो वेठा आहियो, अलाह पुछे थो त अवलव कान आबाहुम ला यकुलूं शयूं वला, इहो थी सघे थो जिन जे नाले तव्हां वॾनि जे नाले चओ था उनखे अकुल बि न हुजे, सम्झ न हुजे ऐं उन्हनि खे हिदायत न मिली हुजे। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो त मसलुल लज़ीन कफ़रू, चए थो जेकॾहिं क़ुर खे केरु नथो मञे उनजो मिसाल इन आहे, उन मिसाल उनजे मिसाल वांगुरु आहे जो अहिड़ी शइ खे वाक़ो करे ॿुधाए या सॾ ऐं कूक सवाइ कुझु नथी ॿुधे। माना उहो केरु आहे? मिसाल तौरु मेंह आहे। मेंह खे चइबो अदी मेंह छा हाल आहे, ख़ुशि ऐं चांहि पीअंदी ऐं कोन ॿुधंदी, पर चइबो ह ह शू शू, त पोइ ख़बर पए त छा थी चवनि, त हलो वेह, इहो ईअं रड़नि सां उहा उथंदी आहे। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त जेके माण्हू काफ़रनि जो मिसाल उन माण्हूअ वांगुरु आहे जेको अहिड़ी शइ खे वाक़ो करे ॿुधाए जा सॾ ऐं कूक सवाइ कुझु न ॿुधे। काफ़र ॿोड़ा गूंगा अंधा आहिनि, तंहिं करे कुझु बि नथा सम्झनि। जेको माना जेको अलाह जी ॻाल्हि नथो ॿुधे, माना घोड़ो गूंगो आहे। ऐं माना हिन दुनिया में माना उहो ईअं आहे जीअं कूक ऐं रड़ ते हले थो रुॻो। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो, ए मोमिनो जेका अव्हांखे रोज़ी ॾिनीसूं तंहिं मां सुठियूं शयूं खाओ, सुठियूं शयूं। जेकॾहिं अव्हीं फ़क़ति अलाह जी इबादत कंदड़ आहियो त संदसि शुक्रानो अदा कयो। अलाह जूं शयूं खाओ, पर शुकुर त अदा कयो न अलाह जो, उन जी शइ आहे न। तव्हां त कोन था ठाहे सघो। तव्हां अचे ज़मीन जो मिटी आहे, मिटीअ में तव्हां वात में त विझी ॾिसो, उन मिटीअ में कणिक जो दाणो विझंदव 100 दाणा निकिरियो पवनि, सर जो दाणो विझो 100 दाणा निकिरियो पवनि, कमंद जी गुरी विझो कमंद निकिरियो पवे। इहा कहिड़ो कारखानो आहे जेको हिकिड़ी मिटी आहे जंहिंमें सभई शयूं निकिरी थियूं सघनि, वरी गुल निकिरी पवे, मोतियो निकिरी पवे, अंब निकिरी पवे, इहो कहिड़ी शइ आहे? सूफ़ निकिरियो पवे। असां त अहिड़ी का शइ कान ॾिठी आहे।
कारखानो आहे जेकॾहिं कपिड़ा थो ठाहे त हुन मां उठ त कोन ठहंदा, ॿकरियूं त कोन ठहंदियूं। हे अलाह जी शइ मां सभु शइ निकिरियो पवे। बाक़ी अलाह चए थो तव्हां ते मूं कुझु शयूं हराम कयूं आहिनि, अव्हां ते रुॻो मुअल ऐं रतु ऐं सूअर जो मांस, इहो तव्हां ते हराम आहे। रतु माना प्यूअर रत जी डिश कोन था ठाहे सघो। हा, ॿूटीअ में रतु आहे, का ॾोह न आहे। जंहिं शइ ते अलाह खां सवाइ ॿिए जो नालो पुकारजे सा हराम कयईं। माना मां चवां अदा हे जेको उठ आहे न, मां फलाणे जे नाले ते थो क़ुर्बान कयां, अलाह जे नाले न, उन जे नाले ते, कंहिं क़बर जे नाले, कंहिंजे बुज़ुर्ग जे नाले, इहो कोन थींदो। ऐं जेकी न की बेफ़रमानी कंदड़, न की हद खां लंघंदड़ थी लाचार थिए खाए, तंहिंते गुनाह न आहे। माना इहे हराम शयूं त आहिनि, पर जेकॾहिं तव्हांखे को बि हिलाल खाइण जो न आहे, तव्हां बरपट में वेठा आहियो, बुख था मरो, न खाईंदो त मरी वेंदव, त पोइ छा आहे त चए थो जेकी बेफ़रमानी न कंदड़ हुजे, न की हद खां लंघंदड़ हुजे थी, लाचार थी खाए, तंहिं ते गुनाह न आहे, छो त अलाह बख़्शणहार महिरबानी आहे। बाक़ी अलाह फरमाए थो त अलाह किताब में जेको लाथो आहे न क़ुर पाक में, सो जेके माण्हू लिकाईंदा आहिनि उन जे बदिले में थोरो मुल्ह वठंदा आहिनि। आहे न, जेकॾहिं क़ुर सॼो माना ॿुधाईंदा त हे त सभु शिरको ख़तमु थी वेंदो, बिदअतूं ख़तमु थी वेंदियूं। हाणे जे फ़िर्क़ो थो ख़तमु थिए त पोइ ॾोकड़ किथां कमाईंदा, बिदअतूं जो ख़तमु थियनि त चंदा किथां कंदा। तंहिंजे करे रब फरमाए थो, अरबीअ में त आहे, इन लज़ीन यक्तुमून मा अंज़ल अल्लाह, जेके लिकाइनि था जेको क़ुर अलाह नाज़िल कयो आहे, मिनल किताब, इन क़ुर मां, उहा यश्तरून बि समननि कलीला, उनजे बदिले में थोरो पैसो कमाइनि था। पोइ छा थो चए अलाह साईं, उहे पंहिंजे पेटनि में बाहि खां सवाइ न खाईंदा आहिनि। उलाइक मां याकुलून फी बूतून मिल नारे, बाहि था खाइनि अॻिते। ऐं अलाह साण क़यामत जे ॾींहुं न ॻाल्हाईंदो, न की खेनि पाक संवारींदो, उन्हनि लाइ ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे। अलाह अकबर। अलाह साईं असांखे पंहिंजे पनाह में रखे। उहे केरु आहिनि माण्हू? उहे आहिनि जिन हिदायत जे बदिरे गुमराही ऐं बख़्श जे बदिरां अज़ाब खे ऑप्ट कयो आहे, ऑप्शन वरितो अथऊं। पोइ अजब आहे त खेनि दोज़ख जी बाहि ते कहिड़ी ॻाल्हि सबुरु करायो। माना डिसीशन ते अलाह जो अजब थो करे त हिननि जेको आहे सो इहा कहिड़ी डिसीशन कई आहे जो माना जहन्नम जी बाहि खे ऑप्शन करे वरितो अथनि हिन चंद ॾींहंनि जे ॾोकड़नि कमाइण जे लाइ। इहो इन करे आहे जो अलाह सच सां किताब लाथो, ऐं जेके किताब बाबति तकरार कयोसीं ज़रूरु वॾे फेटे में आहिनि, बदबख़्तीअ में आहिनि। अलाह फरमाए थो त ओभर ऐं सूरत नंबर 177, ओभर ऐं ओलह ॾांहुं अव्हां जो पंहिंजे मुंहंनि खे फेराइण का चङी न आहे। लईसल बिर ऐं तुअल हुजूम क़िबिल मशरिक़ मग़रिब, चए थो असुल इबादत इहा न आहे त तव्हां मशरिक़ या मग़रिब मुंहुं करे कयो था, भला की न बिर, लेकिन असुल चङाई आहे जेको अलाह ऐं क़यामत जे ॾींहुं मलाइकनि किताबनि पैगंबरनि खे मञे थो। ऐं उन खां पोइ ॿियो छा थो करे, ऐं जेको माण्हू पंहिंजो माल उन जे प्यार हूंदे, माना माल प्यारो आहे, अदा मूंखे मुंहिंजे अकाउंट में 5,000 पिया आहिनि, इहे 5,000 प्यारा आहिनि, ऐं उन जे बावजूदि की उनखे पंहिंजे माल सां प्यारो आहे, मिट्री वारनि माना माइटनि खे, ग़रीब माइटनि खे ॾिए थो जॾहिं की पैसो प्यारो अथसि, ऐं छोरनि खे माना यतीम वल मसाकीन मिसकीननि खे, वबिन सबील मुसाफ़िरनि खे, वसाइलीन फिर रिकाब, या जेके सुवाल करण वारा आहिनि या जेके ॾंड में फाथल आहिनि उन्हनि खे ॾिए थो। वाक़ाम सलात, उन सां गॾु निमाज़ पढ़े थो, वाता ज़कात, ज़कात ॾिए थो। ऐं ॿियो उहे माण्हू जॾहिं अंजाम कंदा आहिनि तॾहिं पंहिंजो अंजाम पाड़ींदा आहिनि। वल मोफ़ून बि अहदम इज़ा आहदू, पोइ वरी साबरीन फिल बासा व दर्रा, ऐं सुञाई ऐं ओखाईअ में ऐं जंग महल मुड़ुसु माण्हू थियण वारा आहिनि। सब्र जी माना हाणे मां अरबीअ मां डायरेक्ट कयां, मूंखे हीअ थोरो हिन जी सिंधी ॾुखी पई लॻे। चए थो त मोफ़ून बे अहदम, अलाह जा वाइदा पूरा था कनि। इज़ा आहदू, जॾहिं वाइदो कनि था, जंहिं सां बि कंदा वाइदो पूरो। बसि साबरीन मुड़ुसु माण्हू था थियनि, फिल बासा कंहिं लड़ाईअ जे दौरान, व ज़रा तकलीफ़ जे दौरान, व हीन अलबास जॾहिं का जंग लॻे थी, उलाइक लज़ीन सदकू, इहे माण्हुनि सचा थी विया आहिनि, सब्र करण वारनि उहे सचा आहिनि। उलाइक उल मुतक़ून, इहे परहेज़गार आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो जामे तिर्ज़ी में, चए थो त नबी साईं फरमाए त मुनाफ़िक़ जूं 3 निशानियूं आहिनि। पहिरीं नंबर 1 कूड़ हणे,
ॻाल्हाए त कूड़ हणे, नंबर ॿियो वाइदो करे त फिरी वञे, टियों जेकॾहिं हुन वटि अमान रखिजे त खाई वञे या ख़यानत करे। अॻिते रब साईं फरमाए थो, ए मोमिनो, जीअं अव्हां खां अॻियनि ते रोज़ा फ़र्ज़ु कया विया हुआ तीअं अव्हां ते बि रोज़ा फ़र्ज़ु कया विया आहिनि, त मन अवी परहेज़गारी करियो। माना रोज़ो जेको आहे सो हिकिड़ो इलाज आहे तक़वा पैदा करण जो। कहिड़ी तक़वा आहे? जेके 4 निशानियूं सूरे बकरा में, ईमान आणणु, अलाह जे रस्ते में ख़र्चु करणु, अलाह खे आख़िरत ते यकीन रखणु वग़ैरह, इहो रोज़े मां तव्हांखे पैदा थींदो। उन खां पोइ अॻिते अलाह फरमाए थो, ए पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हाणे तर्जुमो आहे आयत नंबर 86 बकरा जो, ए पैगम्बर, जॾहिं मुंहिंजा बाना तोखां मुंहिंजी पुछा कनि तॾहिं चईनि आउं वेझो आहियां। वैज़ा सलक इबादी अन्नी फ इन्नी करीब, उन्हनि खे चयो मां वेझो आहियां। केतिरो वेझो आहियां? साह जे रग खां तव्हांखे वेझो आहियां। मुंहिंजे बारे में पुछनि, जॾहिं को मूंखे सॾे थो तॾहिं सॾींदड़ जो सॾु वरनायां थो। तंहिं करे मुंहिंजो हुकुम क़बूल करणु घुरिजनि ऐं मूं ते ईमान आणणु घुरिजनि त मन उहे सुधरनि। अलाह चए थो मां तव्हांजी साह जे रग खां वेझो, मूंखे कयो त मां रिस्पॉन्ड कयां थो। अॻिते रब साईं फरमाए थो, अव्हां आयत नंबर 88 बकरा, अवी पंहिंजा माल पाण में नाहक सां न खाओ। माना हिक ॿिए सां जेकॾहिं तव्हांजो माल ॻंढियल आहे या पार्टनरशिप आहे त ठगी न कयो। ऐं उन माल खे हाकुमनि ॾांहुं हिन लाइ वॾीअ तौरु न पहुचायो त माण्हुनि जे माल मां कुझु भाऊं ॾोह सघो। माना भला तुदलू बिहायल हुकाम, तव्हां पार्टनरशिप आहे या माण्हुनि जो माल अथव त हाकमनि खे रुश्वत ॾेई त हिन जो असीं खाई वञूं, मिन अमवाल नास बिल इस्म वंतुम तरम, ॼाणे वाणे इहो कमु कयो, इहो न कयो। माना रुश्वत ॾेई ज़मीनूं हथरायो न। तपेदार खे ॾोकड़ ॾेई चयो त फलाणो बनी आहे, माण्हू वीचारो ग़रीब आहे, मरी वियो आहे, औलाद न ॾिनो अथसि, इहो मुंहिंजे नाले लिखी छॾ। इहे ॾोकड़ वठंदो तपेदार, ख़ुदा जी मार पवे उन्हनि खे जेके न यतीमनि जूं ज़मीनूं माण्हुनि खे ॾोकड़नि ते लिखी ॾियनि था। इन ते वरी वकीलनि जो मिसाल हिते अची थो वञे। हाणे अफ़सोस इहो आहे त ॾिसो न, वकीलनि जो पेशो ख़ुदाई पेशो आहे, वकीलनि जो पेशो इस्लामी पेशो आहे। ही माण्हुनि खे रिलीफ ॾियण लाइ आहिनि। पर सवाल थो पैदा थिए त 2 वकील थी पिया हो, हिकिड़ो हुन जो पासो, हिकिड़ो हुन जे ख़िलाफ़ु था खणो। आख़िर सच त हिकिड़े वटि हूंदो, ऐं जेके सच जंहिं वटि आहे उहा बि वकील ॿिए खे ख़बर पइजी थी वञे, लेकिन पंहिंजे फंद जे करे उन ते बि ॾंडो खयूं बीठो हूंदो, न ही कूड़ थो हणे। इहो तमामु ख़तरे जी ॻाल्हि आहे। मूंखे त मां त सम्झां थो त इहो वकील हमेशह अहिड़ो निज़ाम अचे हिकु साइड जो हुजे त बाबा हिन जो हक़ु हेतिरो आहे वग़ैरह। हाणे छा आहे, असां वटि फ़ीअ जे करे पोइ वकील छा था कनि, जो सुनवाईअ मथां सुनवाई मथां सुनवाई मथां सुनवाई, सालनि जा साल, पोइ हर सुनवाई ते 5-10 हज़ार ज़रूरु वठंदा। यार ॻाल्हि आहे त अलाह खां डिॼो, ख़ुदा जो कसम आहे, इहो बि मूंखे वॾो शक आहे इन जे कमाईअ में, जेकॾहिं तव्हां ॼाणे वाणे ईअं कयो था। बाक़ी हाणे जेको तव्हां सचाईअ सां कमु कयो था, अलाह तव्हांखे अजुर ॾींदो। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह।